अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो छा थी रहियो आहे ज़िंदगियुनि में छा कुझु थियणो आहे छा कुझु न थियणो आहे केतिरो कुझु आहे जेको सही नज़र अची रहियो आहे ऐं उहो वाक़ई सही माना में सही बि आहे। अॼु तव्हां सोचींदा हूंदो कहिड़ियूं मां फिलॉसफी वारियूं ॻाल्हियूं कही रही आहियां त सही माना में सही बि हुजे बिकॉज़ असां नॉर्मली माण्हुनि खे जॾहिं ख़ैरियत पुछंदा आहियूं त माण्हुनि जी अपीरेंस ॾिसी माण्हुनि जी प्रेज़ेंस ॾिसी उन्हनि खे उन टाइम ते ॾिसी असां चवंदा आहियूं त हा ठीकु आहे माण्हू ख़ैरियत में आहे। पर एक्चुअली काफ़ियुनि जॻहियुनि ते असांखे इहा ख़बर न हूंदी आहे त माण्हू केतिरनि स्ट्रेस खे उन टाइम ते केतिरनि एंज़ाइटियुनि खे उन टाइम ते कंहिं एंज़ाइटी जो शिकार थी रहियो हूंदो आहे। असां फिज़िकली त ॾाढो माण्हुनि खे परफेक्ट सम्झंदा आहियूं पर उन्हनि जी पर्सनल ज़िंदगी में या उन्हनि जी मेंटल हेल्थ कंहिं तरीक़े सां कॉम्प्रोमाइज़ थी रही आहे इन बारे में असांखे बिल्कुलु ख़बर न हूंदो आहे। अच्छा जॾहिं माण्हुनि जी ॻाल्हि कजे थी जॾहिं स्ट्रेस ऐं एंज़ाइटी जी ॻाल्हि कजे त असांजो फ़ौरन ज़हन हलियो वेंदो आहे उन्हनि माण्हुनि जी तरफ़ जेके शायदि अकेला रहंदा हुजनि शायदि उहे जीअं असां नॉर्मली असां ज़िंदगी जूं एक्टिविटीज़ कही रहिया आहियूं शायदि उहे न कंदा हुजनि शायदि उन्हनि जो खाइण पीअण जो टाइम कुझु अलॻि हुजे एंड सो असांजी डिफरेंट हिकिड़ी परसेप्शन हूंदी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ। पर यकीन कंदो जॾहिं सर्विस थियनि था जॾहिं रिसर्चिस थियनि थियूं ख़बर इहा पए थी त मेंटल हेल्थ जंहिंजी कॉम्प्रोमाइज़ आहे उहो ओड़ो ई माण्हू तव्हांखे नज़र ईंदो जीअं तव्हां ऐं मां आहियूं ऐं शायदि उहो हिन वक़्तु बि असां मां को हिकु हुजे या तव्हांजे क़रीब क़रीब जेके जेके माण्हू वेठा हुजनि थी सघे थो उन्हनि मां को अहिड़ो माण्हू हुजे जेको डिफरेंट शयुनि जो शिकार थींदो हुजे ऐं मज़े जी ॻाल्हि त शायदि उनखे इहा ख़बर बि न हुजे त हुनजी मेंटल हेल्थ किथे कॉम्प्रोमाइज़ थी रही आहे। ही वर्ड्स जॾहिं असां स्ट्रेस डिप्रेशन एंज़ाइटी इन्हनि सभिनीनि शयुनि जी ॻाल्हि कयूं था त असांखे सिर्फ़ु हिकु एडल्ट सेक्टर आहे जेको नज़र थो अचे पर काफ़ी रिसर्चिस काफ़ी सर्वेज़ अहिड़ियूं बि आहिनि त जेके यंग ॿार आहिनि उहे बि स्ट्रेस जो शिकार थी रहिया आहिनि। काफ़ी दफ़ाउनि तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी जॻहियुनि ते तव्हां इहो ॾिठो हूंदो स्कूल्स में जेके ॿार पढ़ंदा आहिनि पढ़ाई जो स्ट्रेस हूंदो आहे या हिकु कंपैरिज़न जो हिकु स्ट्रेस असां वटि अगेन हिकु अहिड़ो दौरु अची वियो आहे जो कंपैरिज़न इलाही घणो पियो थींदो वञे उनजो हिकु अलॻि हिकु साइकिल हूंदो आहे जेको ॿारनि जे ज़हन में हली रहियो हूंदो आहे। हिकु ॿार जेको लॻंदो आहे स्कूल्स जे या सर्टन हिकु क्लास ताईं लॻंदो आहे त ॾाढो हिकु एक्टिव ॿारु आहे ॾाढो ख़ुशि ॿारु आहे ऐं हिकु सर्टन टाइम खां पोइ जॾहिं हू कोई एग्ज़ाम्स करीब अचणु लॻंदा आहिनि या जो स्कूल डिफरेंट थी वेंदो आहे क्लास डिफरेंट थी वेंदी आहे उहो ॿारु ॾाढो साइलेंट थी वेंदो आहे। अच्छा चवण जे लाइ त अच्छा जी थकिजी पियो आहे ठीकु आहे ईअं कुझु हूंदो आहे पर उनजे ज़हन में उनजी मेंटल हेल्थ किथे कुझु छा थी रहियो हूंदो आहे इहो असांखे न ख़बर हूंदी आहे न ई असां इन बारे में को सीरियसनेस जो इज़हार कंदा आहियूं। सिर्फ़ु कहाणी एसि ताईं न आहे त को ॿारु खिलंदड़ आहे ऐं उहो फ़ौरन चुप थी वियो आहे। कहाणी इते बि आहे त को ॿारु सिर्फ़ु चुप आहे ऐं अचानक खिलणु शुरू थो करे छॾे अचानक घणो माण्हुनि में घुल मिल करणु स्टार्ट करे थो छॾे इहो बि हिकु साइन आहे त हुनजी मेंटल हेल्थ सां शायदि कुझु थी रहियो आहे त पहिरीं उहो ॿारु ॾाढो काम हो ॾाढो स्मूथ कमु कंदो हो अॼुकल्ह उहो ॾाढो ईअं थी वियो आहे। सो न सिर्फ़ु ॿारु एडल्ट ऐं असांजा तमामु उहे माण्हू जेके जेके जिथे जिथे रहनि था चाहे उहे घरनि में आहिनि चाहे उहे ॿाहिरि कमु करे रहिया आहिनि कंहिं बि सेक्टर में आहिनि इवन हिकु जॻह ते मूं इहो बि पढ़ियो त मेंटल हेल्थ जंहिंजी कॉम्प्रोमाइज़ आहे उहो को साइंटिस्ट बि थी सघे थो कैन यू इमेजिन जंहिंजे असां सम्झंदा आहियूं त यार एॾो दिमाग़ु उन्हनि जो हले थो एतिरो कुझु ईअं थिए थो बट उहो हिकु साइंटिस्ट बि थी सघे थो जंहिंजी मेंटल हेल्थ या उहो को मेंटल इलनेस जो शिकार आहे। हीअ हिकु उहो साइन आहे जेको जेको ॾाढो लिकियलु साइन आहे ॾाढो इम्पॉर्टेंट साइन आहे ऐं ॾाढो इग्नोर असांजे मुआशिरे में उनखे कयो वेंदो आहे। असां जॾहिं बि कंहिं बि साइकोलॉजिस्ट जी या साइकेट्रिस्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे त शायदि को माण्हू को चरियो वरियो थी वियो आहे तंहिं करे वञी रहियो आहे बट यकीन कयो हिन दौर में जिथे स्ट्रेस मैनेजमेंट ॾाढी ॾुखी हिकु शइ थी वई आहे उन दौर में ॾाढो ज़रूरी आहे त अगरि तव्हां कंहिंजे बि या पंहिंजे या अरीब क़रीब कंहिंजे बि बिहेवियर में को तव्हां डिफरेंस ॾिसो था त प्लीज़ कंसल्ट कयो पंहिंजे डॉक्टर सां बिकॉज़ उहा नंढी शइ काफ़ी एक्सट्रीम ते वञी सघे थी ऐं जॾहिं इलनेस जी ॻाल्हि कजे थी उहे नंढियूं नंढियूं जेके शयूं आहिनि किथे असां कुझु शयूं भुलणु असां शुरू करे वेंदा आहियूं त का शइ मूं रखी छॾी आहे मां विसरी वियो आहियां ऐं का अहिड़ी शइ जेका पहिरीं ॾाढो स्मूथली मैनेज थींदी आहे हाणे उन माण्हू खां मैनेज न पई थिए ऑल दो अपेरेंटली उहो ॾाढो बिल्कुलु सही लॻे पियो त ईअं थी सघे थो त शायदि हू कंहिं मेंटल इलनेस जो शिकार हुजे जंहिंजे बारे में न उनखे ख़बर हुजे न ई उनजे अरीब क़रीब माण्हू खे ख़बर हुजे। अॼु हिकु प्रोग्राम तव्हांजे लाइ असां डिज़ाइन कयो आहे जंहिंमें इन्हनि तमामु शयुनि ते इनशाला डिस्कशन कंदासीं त तव्हांजे अरीब क़रीब जेके तव्हांजा प्यारा आहिनि या तव्हां पाण में बि अगरि का अहिड़ी चेंजिस ॾिसो था त प्लीज़ टाइमली पंहिंजे जेको कंसर्न माण्हू आहे उन ताईं पहुचो ताकी उहा शइ
वधीक एक्सट्रीम ताईं न वञे। अॼु सोसाइटी में जेतिरी सुसाइड्स थी रहियूं आहिनि उन जो रीज़न बि 90% ऑफ सुसाइड जेके आहिनि उन जो रीज़न बि मेंटल हेल्थ कॉम्प्रोमाइज़ या पोइ मेंटल इलनेस चयो वियो आहे। सो हिकु वॾो रेशो आहे जेको असांजी असांजी स्पेसिफिकली यंग अवाम ऐं जेको घणो ख़तरे में आहे असांजो जेको यूथ आहे उहो आहे। ऐं जेको सुसाइड जो रेट आहे उहो बि यूथ जेको आहे उहो कॉम्प्रोमाइज़ थी रहियो आहे। त हीअ ख़तरे जी घड़ी आहे जंहिंमें तव्हांखे ऐं मूंखे अवेयर थियणो आहे। अॼु तव्हां ऐं मां गॾिजी अवेयर थींदासीं, तमामु उहे शयूं इनशाला पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु जॾहिं मेंटल हेल्थ जी ॻाल्हि थिए थी ऐं मेंटल वेलबींग जी ॻाल्हि थिए थी त हिकु नालो जेको तमामु माण्हू सुञाणनि था, तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था, डॉक्टर हारून अहमद। उन्हनि जो नालो हमेशह, प्रोफेसर हारून अहमद जो नालो हमेशह टॉप ऑफ द लिस्ट अचे थो बिकॉज़ उन्हनि न सिर्फ़ु डिफरेंट हॉस्पिटल्स में जिना में सर्व कयो आहे एज़ अ हेड ऑफ डिपार्टमेंट, बल्कि डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, डिफरेंट शयूं असांखे सेखारियूं आहिनि। हिकु नंढो सो पैकेज आहे मूं वटि, मां चाहियां त उहो पैकेज ॾिसूं ऐं उन खां पोइ अॼु पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़ी एसोसिएशन जा माण्हू असां घुराया आहिनि जेके मेंटल हेल्थ ते स्पेसिफिकली कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं। पहिरीं पैकेज ॾिसूं था, वापसि अची उन्हनि सां तारुफ़ करायूं था। जी कुछ यादूं हुयूं जेके प्रोफेसर हारून जूं डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट माण्हुनि सां गॾु गुज़रियूं आहिनि ऐं जंहिं मां तव्हां ऐं मां इहो अंदाज़ो बेशक लॻाए सघूं था त न सिर्फ़ु उन्हनि हिकिड़ी जॻह ते वेही उन स्पेसिफिक रूम में वेही एज़ अ डॉक्टर पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾिना आहिनि, बल्कि उन्हनि ग्रास रूट ते वञी आम माण्हू खे अवेयर करण जी कोशिशि कई आहे ऐं डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट कमु कयो आहे। इंशाल्लाह वक़्तन फ़वक़्तन उन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु पाकिस्तान एसोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ जा कुझु मोती आहिनि जेके अॼु प्रोग्राम में जुड़िया आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी ऐं सभिनी खां पहिरीं असां गॾु उन्हनि जा एक्स जनरल सेक्रेटरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि, डॉक्टर हीरालाल लोहाना साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु। कीअं गुज़री रही आहे ज़िंदगी? एज़ यूजुअल, शुक्र आहे, सभु ठीकु ठाक। माशाल्लाह माशाल्लाह, एज़ यूजुअल त हमेशह खां ख़ुशी रहियो आहे, सुठो ई रहियो आहे। अच्छा, ज़िंदगी डॉक्टर साहब, ज़िंदगी तव्हां चओ त मेंटल हेल्थ ते कमु करे रहिया आहियो त मां शुरूआति ज़रूरु तव्हांजे तारुफ़ में हिन शइ सां ज़रूरु करणु चाहींदमि। ज़िंदगी छा पाण सुठी ठाहिबी आहे या ज़िंदगी हूंदी ई सुठी आहे? तव्हां कंहिं शइ ते बिलीव कंदा आहियो? जेकॾहिं तव्हां ज़िंदगी ते ॻाल्हाइणु शुरू करियो था त पोइ मुंहिंजे ख़्याल में पाण ते जेको आहे सो सिर्फ़ु हिकिड़ो चैप्टर न, हुन ते कई चैप्टर्स लिखी सघजनि था। छाकाणि त ज़िंदगी खां ख़ूबसूरत शइ, ज़िंदगी खां क़ीमती शइ, ज़िंदगी खां अहम शइ का दुनिया में आहे ई न। बेशक। ऐं जेकॾहिं ज़िंदगी ख़ूबसूरत आहे त उन ख़ूबसूरती ज़िंदगी ख़ूबसूरती खे बरक़रार रखण लाइ तव्हांखे जिन शयुनि जी ज़रूरत पए थी उनमें ज़हनी, जिस्मानी ऐं समाजी तौर ते असांखे ठीकु रहणो आहे। जेकॾहिं उहे ठीकु आहिनि त पोइ तव्हांजी ज़िंदगी खां ख़ूबसूरत तव्हांखे जेको ज़िंदगी तव्हां जेतिरो इंजॉय करे सघो था, हिकिड़ो त इहो, ॿियो तव्हांजी ज़िंदगी तॾहिं अञा वधीक ख़ूबसूरत थी वञे जॾहिं ॿिए कंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट जो सबबु तव्हां हुजो। ज़बरदस्त, चाही ॻाल्हि कई। छॾी कुझु ॿिया साथी तव्हांजा असां सां गॾु आहिनि असांजे प्रोग्राम में, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहींदमि। असां गॾु मोहतरमा मदीहा राना साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, पाण एग्ज़ीक्यूटिव कमेटी मेंबर आहिनि PMH जी। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? जी। ज़िंदगी कीअं आहे मदीहा साहिबा? जिंदगी क्या है? हाँ, ऐसे तो इतना तो हम पहुंच सकते हैं ना, इतना तो हो ही जाता है। ओके, ज़िंदगी बहुत खूबसूरत है और ये आपके परसेप्शन पे डिपेंड करता है कि आप कैसे एक चीज़ को आप लेते हो। चाहे आप उस
कोई भी चीज़ है, आपका माइंड आपको बता सकता है, मतलब माइंड के अंदर काफ़ी अच्छी पावर होती है कि वो एक आप जैसे भी चीज़ को परसीव करते हो, चाहे आप उसको नेगेटिव में लो, चाहे आप उसको पॉजिटिव लो, ये आपके ऊपर डिपेंड करता है। सही, तो अगर सही। आप ज़िंदगी को खूबसूरत अंदाज में लोगे तो फिर ज़िंदगी आपको नफसियाती तौर पे, साइकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली हर तरह से खूबसूरत लगेगी। हाँ, सही, अगर आप उसको सही। थोड़ा सा डिफरेंट लोगे तो वो आपके अपनी परसेप्शन पे डिपेंड ठीक है। अच्छा जी, हिकु ॿियो मोती आहे हिन एसोसिएशन जो जेका सगत तशरीफ़ फरमा हिन सगत जनाब मोहतरमा मुबीना जबीन साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि ऐं पाण क्लिनिकल साइकोलॉजिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीक है? जी बिल्कुल छा थी रहियो आहे? चलो इसके बारे में बाद में बात करेंगे। हाशिम भाई से सगदन। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबियत बिल्कुल ठीक आहे हाशिम भाई? ज़बरदस्त अच्छा जी, फिट जल्दी सां तबियतूं त सभिनी जो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहिनि ऐं तव्हांजी ज़हनी तबियत केतिरी ठीकु आहे इन जे बारे में प्रोग्राम में ॻाल्हाइणो आहे। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, उन्हनि सभिनीनि शयुनि खां पहिरीं ब्रेक ते वञूं था, वापसि अचूं था। अॼु जो प्रोग्राम ॾाढो इंपॉर्टेंट आहे, तव्हांखे सां गॾु जुड़ियल रहणो आहे, हिन स्क्रीन सां गॾु स्पेसिफिकली जुड़ियल रहणो आहे, बिकॉज़ ही हिकु अहिड़ो प्रोग्राम आहे जेको तव्हांजे मुंहिंजे सिखण जे लाइ आहे, असांजी अवेयरनेस जे आहे। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। हिकु ॿियो नालो आहे जेको असां सां गॾु जुड़ियो आहे, असां गॾु डॉक्टर अजमल मुगल साहब आहिनि, पाण PMH जा जनरल सेक्रेटरी आहिनि ऐं हिकु सीनियर साइकेट्रिस्ट बि आहिनि। अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि ठीक आहियो? ठाक, तव्हां ॿुधायो? सभु अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर? फर्स्ट क्लास। माशाल्लाह फर्स्ट क्लास। कहिड़ी वारी हुनजी ट्रेन जी फर्स्ट क्लास के को जहाज़ जी सीट जी फर्स्ट क्लास? कहिड़ी फर्स्ट क्लास? सुठी आहे। सुठी आहे माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जी, सभिनी खां पहिरीं त मां ज़रूरु चाहींदमि, बिकॉज़ तव्हां प्रोग्राम में आहियो त ज़रूरु तव्हांजे लफ़्ज़नि में ज़रूरु चाहींदासीं त कुझु ॻाल्हियूं असां PMH जे बारे में असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। ऐं PMH काफ़ी अरसे खां ॾाढो सुठो कमु करे रहियो आहे, ॾाढियुनि जॻहियुनि ते काफ़ी सारी शयूं कयूं आहिनि। तव्हांजे लफ़्ज़नि में हिकु तारुफ़ी ॻाल्हि। थैंक यू, वॾी महिरबानी, तव्हां मौक़ो ॾिनो। पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ हिकिड़े तमामु पुराणो इदारो आहे जेको असांजो टीचर उस्ताद प्रोफेसर हारून, जंहिंखां मां सेक्रेटरी पंहिंजी स्टार्ट कई, उनजो बनायल ऐं उन वक़्त जी NGO आहे जंहिं ज़माने में लफ़्ज़ ज़हनी सिहत ईजादी न थियो, असांजे कल्चर में रिवाज ई न हुयो। उन ज़माने में माण्हू लफ़्ज़ इस्तेमालु कंदा चरियो, पागल, नफ़सियाती, ज़हनी सिहत, जेको हाणे अॼुकल्ह असांजे मेंटल हेल्थ जे हर प्लेटफॉर्म ते इहो ई लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। ऐं तव्हां सोचो त 30-40 साल पहिरियों उन विजनरी माण्हू इहो लफ़्ज़ कयो ऐं उन नाले सां इहा पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ। अॼुकल्ह असां जॾहिं बि को प्रोग्राम थींदो आहे उन में लफ़्ज़ मेंटल हेल्थ ई इस्तेमालु कंदा आहियूं। सही। सो कम त तमामु घणा ऐं ट्रू जेको आहे माना इंसानियत जी लाइ ख़िदमत ऐं ख़ासि तौरु अहिड़ी इंसानियत जो सभ खां वधीक जेको असांजे महरूम तबक़नि में अगरि ॾिठो वञे, न सिर्फ़ु दौलत जे हिसाब सां पर ज़हनी सिहत जे करे उहे वीचारा मरीज़ जंहिंजो कोई पुरसाने हाल न हूंदो आहे, या उन ज़माने में त उहे रोडनि ते फिरंदा हुया या मज़ारुनि ते ॿधा पिया हूंदा, उन्हनि जे लाइ कमु करणु, उन्हनि जे लाइ हिकिड़ो इदारो ठाहिणु हिकिड़ो वॾी ख़िदमत हुई। ऐं उहो स्टिल असां बि कोशिशि कयूं पिया त इन इदारे खे खणी हलूं। ऐं जेतिरो असांजे उस्ताद प्रोफेसर हारून, अला हयाती ॾे उनखे, त उन जो विजन खे खणी करे अॻे असां ख़िदमत कयूं पिया। फ्री क्लिनिक थींदी आहे जंहिंमें असां वटि डेटा आहे, शेयर करे सघूं था, ऐं वेबसाइट ते बि आहे। त डेली असांजी हिकिड़ी OPD थींदी आहे, फ्री OPD, जंहिंमें असांजा कंसल्टेंट, मां बि आहियां, उन में ॿिया दोस्त बि आहिनि जिन जी भारी भरकम फीसूं आहिनि पंहिंजे प्राइवेट क्लिनिक में। उते ज़ीरो फीस बग़ैर कंहिं मुआवज़े जे ख़िदमत पेश कंदा आहिनि, मरीज़नि खे ॾिसंदा आहिनि ऐं मरीज़नि खे दवाऊं बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि जेके फ्री हूंदियूं आहिनि। कोशिशि इहा ई हूंदी आहे असांजी त सभु दवाऊं ॾेई सघूं, पर किथे किथे इकोनॉमिक कंस्ट्रेंट्स जे करे, फंड जे करे, छाकाणि ही ज़कात या डोनेशन जे बेस ते हले थी पई।
सही। डोनेशन असां वटि बहितर हूंदो आहे त उन हिसाब सां असां उहा मेडिसिन बि ॾींदा आहियूं सही ऐं सही कमु जारी आहे ऐं सही जारी रहंदो, कोशिशि कंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु। ऐं आई गेस जॾहिं बि पाकिस्तान जी ॻाल्हि थींदी आहे ऐं पाकिस्तान जी बिकॉज़ असां उन्हनि असां मूंखे हिकु डेवलप कंट्री न आहियूं, असां अञा बि साह खणूं पिया, असां अञा बि काफ़ी स्ट्रगल कयूं पिया इवन हेल्थ ते बि। ऑल्दो असां हेल्थ ते इलाही सारो सुठो सुठो कमु कयो आहे, पर अॼु बि असां उन में बि आहिस्ता आहिस्ता अॻियां वधूं पिया। सो जॾहिं तव्हां फंडिंग जी ॻाल्हि कंदा आहियो ऐं वरी पोइ स्पेसिफिकली कराची में वेही जॾहिं फंडिंग जी ॻाल्हि कंदा आहियो, त असां ब्लेस्ड आहियूं उन्हनि कंट्रीज़ मां जेके माण्हू पंहिंजे पैसे मां ॿियनि जो हक़ सम्झंदा आहिनि। इहो हिकु ब्लेसिंग आहे असां सभिनी जे लाइ। असां जेके जेके माण्हू हिते रहूं था, असां सभिनी जे लाइ ब्लेसिंग आहिनि। जेके कनि था ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, जेके न कनि था उन्हनि खे बि करणु खपे, बिकॉज़ इहे असांजा ई माण्हू आहिनि। ऐं पाकिस्तान जो सर्वाइवल मूंखे लॻे थो शायदि काफ़ी माण्हुनि खे मुंहिंजी ॻाल्हि बुरी लॻे, पर पाकिस्तान जो सर्वाइवल इन बेस ते थी रहियो आहे, छो त हिकु माण्हू ॿिए माण्हू जो अहसासु सम्झे थो ऐं उन्हनि जे लाइ कमु करे थो। जीअं तव्हां ही ऑर्गेनाइज़ेशन करे रहिया आहियो, डॉक्टर प्रोफेसर हारून जो नालो आहे, खोड़ सारे अहिड़ा नाला आहिनि। अच्छा जी, ही त एसोसिएशन जे बारे में त इंशाल्लाह असां वक़्तन फ़वक़्तन ॻाल्हाईंदा रहंदासीं, पर मां पंहिंजे नाज़रीन खे बेसिक जेके शयूं आहिनि उहे सम्झाइणु चाहियां थी, ताकी अगरि उन्हनि जे सराउंडिंग में अहिड़ो कुझु थी रहियो आहे त उहो उनखे फ़ौरन कैच करे सघनि, तव्हां जहिड़नि डॉक्टर्स ताईं पहुची सघनि। तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदमि और मदिया साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी। आपको क्या लगता है, ज़ाहिर है एक एसोसिएशन के साथ जुड़ना, बहुत सारे ऐसे पेशेंट्स को देखना और बहुत सारे ऐसे पेशेंट्स के साथ डील करना, क्या ऐसी चीज़ें हैं कि जहां हम इतना इग्नोर कर रहे हैं इस सेक्टर को, अपनी ज़िंदगी के, एक पूरा सेक्टर है ये, जहां हम बाकी फिज़िकल चीज़ें और फिज़िकल अपनी हेल्थ पे बड़ा हम गौर फिक्र करते हैं, वहाँ हम मेंटल हेल्थ को बड़ा लाइटर मोड में लेते हैं ना। तो क्या वजह है? मेरे तो ख्याल से ये लैक ऑफ अवेयरनेस है, लेकिन ऐसा है कि अब मुझे लगता है कि कुछ सालों में अवेयरनेस आना शुरू हो गई है लोगों में, लेकिन इट्स जस्ट बिकॉज ऑफ लैक ऑफ अवेयरनेस के लोग अवेयर नहीं है। और कई दफ़ा होता है, मैडम काफ़ी पढ़े लिखे लोग होते हैं, काफ़ी एजुकेटेड बैकग्राउंड से होते हैं, एजुकेशन होती है, बट अवेयरनेस नहीं है, उनको नहीं पता कि ये साइकोलॉजिकल इश्यूज़ है, या ये डिप्रेशन के सिम्टम्स हैं, या ये एंग्जाइटी के सिम्टम्स हैं। कई दफ़ा होता है उन लोगों को इस वजह से भी स्टिग्मेटाइज भी किया जाता है। स्टिग्मा की वजह से भी लोगों के अंदर थोड़ा सा एक काइंड ऑफ डर और खौफ है कि कई लोग हमें स्टिग्मेटाइज ना कर दें या अलहदा ना करें, कहते हैं कि इसका क्योंकि एज सच मेंटल हेल्थ को उस तरह नहीं प्रेफरेंस दी जाती कि भी मेंटल हेल्थ भी इंपॉर्टेंट, जैसे हमारी फिजिकल में भी हम लोग जब फिजिकली ना फिट हो रहे हो या ना उस तो चीज़ों को महसूस कर रहे हो, डॉक्टर को कंसल्ट कर ले, अपने दोस्तों को भी बता दें, अपने रिश्तेदारों को भी बता दें। लेकिन जहाँ पे साइकोलॉजिकल इश्यूज आते हैं, वेलबींग मतलब मेंटल वेलबींग के आते हैं, वहीं पे लोग थोड़ा सा रिस्ट्रिक्टेड होता है, वो चाहते हैं कि हम लोग अपनी चीज़ों को ना शेयर करें। तो इसका हल यही है कि हम लोग जितनी एक नॉन जजमेंटल इन्वायरमेंट रखें और एक ओपन इन्वायरमेंट रखें, जहाँ पे ओपन डिस्कशंस हो, एम्पैथी हो, तो इन चीज़ों को हम लोग अवेयरनेस के साथ अच्छे तरीके से ठीक भी कर सकते हैं। बिल्कुल। अच्छा जी, मुबीना साहिबा आपकी तरफ भी आना चाहूँगी। कितना अरसा हो चुका है, सबसे पहले तो मुझे ये बताएं, पीएमएच के साथ जुड़ते हुए कितना अरसा हो चुका है? ऑलमोस्ट 2 इयर्स होने वाले हैं, और उसमें बहुत सारे ऐसे क्लाइंट, जैसे फ्री ऑफ कॉस्ट है ये, तो उसमें बहुत सारे लोग आते हैं जिनको अवेयरनेस नहीं होती, लेकिन वो कोशिश करते हैं कि हम ठीक हो जाएं। मेडिसिन लेते हैं, फिर मेडिसिन के बाद उनको जब कंसल्ट किया जाता है साइकोलॉजिस्ट के साथ कि आप जाके काउंसलिंग लें, तो सबसे पहले तो ये इशू होता है कि दे आर लुकिंग फॉर मेडिसिन। उनको लगता है शायद मेडिसिन ही बेहतर इलाज है, तो फिर वहाँ पे एक बेहतर ऑप्शन मिलता है, उनको प्रॉपर टाइम दिया जाता है, जैसे एक प्राइवेट क्लिनिक में दिया जाता है, प्रॉपर 45 to 1 आवर का सेशन होता है क्लाइंट्स के साथ। सही। और फिर उनको एक बहुत सारे क्लाइंट्स जो है वो रेगुलर आते हैं, एंड दे आर कंटिन्यूली अटेंडिंग दिस सेशंस, और फिर उनमें बेहतरी आती है। तो सही। मेंटल हेल्थ एसोसिएशन का एक बहुत बड़ा रोल है बहुत सारे लोगों की लाइफ में, और जैसे मैंने देखा, मैंने भी इसको इसलिए ऐसे ही ज्वाइन किया था बड़ा एंथुसियास्टिकली, क्योंकि हमारी सराउंडिंग में अवेयरनेस नहीं है। वेरी ट्रू। एंड आई एम कनेक्टेड विद द स्कूल आल्सो, तो मैंने टीचिंग एनवायरनमेंट भी देखा है, ना पेरेंट्स बच्चों को समझते हैं और ना बच्चे अपनी बात कन्वे करना समझते हैं कि पेरेंट्स को कैसे कन्वे की जाए। और पेरेंट्स बच्चे की मेंटल हेल्थ को अपनी लिहाज से सेट करते हैं। मतलब आप पूछें कि वो साइलेंट बैठा है तो क्यों बैठा है, आपको शिकायत कर रहा है तो क्यों कर रहा है, अगर बिल्कुल बहुत ज़्यादा शोर मचा रहा है या बिल्कुल कुछ नहीं समझ रहा, तो ये साइकोलॉजिकल इश्यूज हैं जो कि हमारी सोसाइटी में भी इसको बहुत एक्सपोजर की ज़रूरत है, ये बहुत ज़्यादा काम करने की ज़रूरत है। बिल्कुल। और दिस इज़ वन ऑफ द ऑर्गेनाइजेशन, पाकिस्तान मेंटल हेल्थ एसोसिएशन, इसमें अपना रोल प्ले कर रही है। इन फ्यूचर इंशाल्लाह इसको हम और बेहतर तरीके से करेंगे, वी विल मूव टुवर्ड्स द स्कूल ऑर्गेनाइजेशंस
कि हम उनमें भी प्रमोट करें ताकि एक अवेयरनेस हो, ये ना लगे कि उसके लिए आपको एक पीक पे जाके पहुंचना है तो फिर जाके आप ट्रीटमेंट कराएं, जो कि हम देखते हैं ज़्यादातर यही होता है। बिल्कुल बिल्कुल। और आपने बड़ी एक अच्छी बात की, अॼु को प्रोग्राम करण जो मक़सद बि इहो आहे त असां वटि अगरि केरु पहुची बि वञे थो कंहिं नफ़सियाती हॉस्पिटल में, त असांखे लॻंदो आहे जेसिताईं असां गोरी खाईंदासीं तेसिताईं असां सही कोन थींदासीं। हिते ॿ शयूं आहिनि डॉक्टर साहब तव्हां वटि अचणु चाहींदमि। ॿ शयूं आहिनि असां वटि। हिकु शइ जंहिंखे असां मेंटल हेल्थ चऊं था, जंहिं ते असां एतिरो कुझु असां ॻाल्हाए रहिया आहियूं, हींअर सॼियूं शयूं करे रहिया आहियूं, हिकु पूरी एसोसिएशन आहे जेका हिन हेल्थ ते ठहियलु आहे। सेकेंड इज़ मेंटल इलनेस। इन्हनि जो जेको इन्हनि खे डिफ्रेंशिएट तव्हांजे लफ़्ज़नि में मां चाहींदमि त शायदि मां उन तरीक़े सां न कराए सघां, न पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघां। तव्हांजे लफ़्ज़नि में पहिरीं त मां इहे ॿ शयूं नाज़रीन खे सम्झाइणु चाहियां थी त असां बेसिकली ॻाल्हाइण छाजे लाइ था चाहियूं। सभिनी खां पहिरीं जीअं डॉक्टर साहब हाणे तारुफ़ करायो पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ, जंहिंजे बिहाफ ते अॼु असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं, जंहिंमें पूरी असांजी टीम वेठल आहे। त छाकाणि त जेको पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ हिकु अहिड़े शख़्स जेको आहे सो उनजो बुनियादु रखियो जेको हिकिड़ो सिर्फ़ु फ़र्द न पर हिकिड़ो इदारो आहे, ऐं उनखे असीं जेको आहे टीचर ऑफ द टीचर्स चऊं था। त उनजी इहा जेका असां वॾी हिकिड़ी यानी कि कंट्रीब्यूशन आहे पाकिस्तान जी हेल्थ, स्पेशली मेंटल हेल्थ में, जंहिंजे करे मेंटल हेल्थ साईं जी ॻाल्हि सही हुई त जेको आहे सो मेंटल हेल्थ पहिरीं नालो वठणु माना हिकिड़ी सम्झो त बिल्कुलु अलाए अजीब क़िस्म जी यानी कि ज़हनी सिहत, पर साईं खे प्रोफेसर हारून अहमद साहब खे इहो जस हुजे जो उन वक़्तु यानी अॼु खां 50-60 साल पहिरीं जेको आहे सो इन शइ जो बुनियादु रखियो ऐं पाकिस्तान में मेंटल हेल्थ खे हिकिड़ी बाक़ाइदे जेका उनजी हैसियत हुई उहा मंझाई, ऐं जेका अञा ताईं उहा लीगेसी उनजी जेका आहे न, उनजा माना अलाए केतिरा शागिर्द जेके आहिनि हींअर उहे बि टीचर्स आहिनि। ऐं असीं बि उनजी जेका सो सम्झो त असांजी ख़ुशनसीबी आहे जो असीं उनजी ऑर्गेनाइज़ेशन सां जेका पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ आहे उन सां असीं एसोसिएटेड आहियूं। सो तव्हांजी ॻाल्हि त जेको जीअं पहिरीं बि इहा ॻाल्हि थी चुकी त तव्हां जेको शुरू में सुवालु कयो त ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, ऐं ज़िंदगी जेको आहे सो दुनिया में सभिनी खां वधीक क़ीमती ऐं ख़ूबसूरत शइ ज़िंदगी आहे हर इंसान जी। सो उन ज़िंदगी जी ख़ूबसूरती खे बरक़रार रखण जे लाइ असांजा ॿ टे शयूं आहिनि जेके असांखे नॉर्मली मेंटेन रखणु हूंदियूं आहिनि। हिकिड़ी त असांजी ज़हनी सिहत, जिस्मानी सिहत, ऐं असांजी समाजी जेका उथणु वेहणु उहो असांखे ज़रूरी। त इहे टे जेके आहिनि हिकिड़े सम्झो त ज़िंदगी जा पीलर्स आहिनि। ज़हनी सिहत पहिरीं थी चुकी त ज़हनी सिहत आहे छा, उन खां ज़हनी तव्हां ॿुधायो पुछो त मेंटल हेल्थ, मेंटल इलनेस छा आहे। मेंटल इलनेस जेके ज़हनी सिहत जूं जेके बीमारियूं थियनि थियूं या जेके मसइला थियनि था उन्हनि खे असीं अंग्रेज़ी में या असांजी टर्मिनोलॉजी में असीं मेंटल इलनेसिस चऊं था। सही। उहे थियनि ई इन करनि थियूं त कुदरती तौर ते असांजे ज़हन में, जिस्म में कुदरती तौर ते केमिकल्स आहिनि जेके डिसबैलेंस थी वेंदा आहिनि, जंहिंखे असीं हार्मोन्स चऊं, जंहिंखे असीं न्यूरो ट्रांसमीटर्स चऊं, उहे जॾहिं डिसबैलेंस थींदा आहिनि त पोइ ज़हनी बीमारियूं जेके आहिनि से साम्हूं ईंदियूं आहिनि। सो उन्हनि ज़हनी बीमारियुनि खे जो मसइलनि खे हल करण जे लाइ बि असां वटि उनजा बि जेके आहिनि से ऑप्शन जेको आहे, जेको यूनिवर्सल हिकिड़ो प्रोटोकॉल आहे जंहिंखे असीं मोड ऑफ ट्रीटमेंट चऊं या जेको आहे सो बायो साइको सोशल मॉडल ऑफ ट्रीटमेंट, जेको साईं हारून साहब जी जेका हिकिड़ी होलिस्टिक अप्रोच आहे उन ते जेको आहे सो डिपेंड रखे थी। त उनमें इहो आहे त बायो साइको सोशल यानी कि बायोलॉजिकली, साइकोलॉजिकली ऐं जेको आहे सो सोशली असांखे इंटैक्ट हुजणु खपे, असांखे ठीकु ठाक हुजणु खपे। जीअं हींअर असांजी क्लिनिकल साइकोलॉजिस्ट ॻाल्हि कई त असां वटि बि इहो ई आहे त असांजी टीम वर्क आहे। असां जीअं हाणे ॿुधायो त जीअं जेको स्ट्रेस, एंग्ज़ाइटी, इहे जेके शयूं या माइल्ड डिप्रेशन आहे त इन जो जेको इलाजु दवा सां गॾोगॾु इन जी साइकोथेरापी बि थियणु खपे। छाकाणि त हिकिड़ी जेको आहे सो होलिस्टिक अप्रोच में तव्हां जेकॾहिं इहे सभु शयूं गॾु खणी हलंदा त दवाउनि सां तव्हांजा सिम्पटम्स जेके आहिनि से अलामतूं त सबसाइड थी वेंदियूं, पर उनखां पोइ बि उनखे अञा बि जेको आहे सो 40-50% जेको आहे, 40-50% अञा बि उनखे जेको आहे सो वापसि नॉर्मल लाइफ में अचण जे लाइ, बूस्टअप करण जे लाइ, इनकरेज करण लाइ असांखे हुनखे जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि ॿोल जे ज़रिए, गुफ़्तगू जे ज़रिए या 1-to-1 सेशन जे ज़रिए बि हुनखे ज़रूरत हूंदी आहे। दवाऊं बि हलंदियूं ऐं गॾोगॾु इहे सेशन्स बि हलंदा त असीं हिकिड़ी पोइ वापसि नॉर्मल लाइफ गुज़ारे सघूं था। जीअं ॿी कंहिं बि जिस्मानी बीमारी जो को बि मरीज़ जेका नॉर्मल लाइफ गुज़ारे सघे थो, अहिड़े नमूने सां ज़हनी बीमारी वारो शख़्स बि वापसि पंहिंजी नॉर्मल लाइफ गुज़ारे सघे थो। त इहो हिकिड़ी जेका होलिस्टिक अप्रोच आहे, जेका बायो साइको सोशल मॉडल ऑफ ट्रीटमेंट आहे, ऐं उनजो तरीक़ेकार बि इहो ई आहे इलाज जो, जंहिंमें तव्हां बायोलॉजिकल यानी कि तव्हां मेडिसिन सां इलाज करियो, तव्हां उनखे जेको आहे सो साइकोलॉजिकल सेशन या जंहिंखे साइकोथेरापी चऊं उन सां इलाज करियो, ऐं टियूं वरी उनजा प्रिवेंशन, एहतियात बि ज़रूरी आहे। एहतियात बहितर आहे इलाज खां।
उन एहतियात में बि अॻिते हली पाण जेकॾहिं टाइम हूंदो त डिस्कस कंदा उनमें बि 4-5-6 शयूं आहिनि जेके सिर्फ़ु हिकिड़े ज़हनी मरीज़ जे लाइ न पर हिकिड़े नॉर्मल सिहतमंद इंसान जे लाइ बि उहो चाहे ॿार हुजे नंढो हुजे वॾो हुजे औरत हुजे मर्द हुजे उन सभिनी लाइ उहो असां लाइ ज़रूरी आहे त पोइ असीं इन्हनि सभिनी बीमारियुनि खां बची सघूं था। बिल्कुलु बिल्कुलु ऐं अॼोको प्रोग्राम करण जो मक़सदु ई डॉक्टर साहिबु इहो आहे त असां बजाए जो हुनजे कंहिं एक्सट्रीमिज़म में वञी ऐं पोइ असां डॉक्टर्स वटि पहुचूं छो न असां पहिरीं ई उन शइ खे सम्झी हुनखे ट्रीट करणु स्टार्ट करे छॾियूं या पंहिंजे लाइफ स्टाइल ई कुझु अहिड़ो रखूं जो असांखे उन्हनि शयुनि जी तरफ़ वञिणो ई न पए। अच्छा जी डॉक्टर साहिबु तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि हिते छो त असां तमामु उन्हनि शयुनि जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं जेके असांजे ज़हन सां कनेक्टेड आहिनि ऐं अफ़सोस सां पर अॼु बि शायदि असां इलाही अवेयर थी विया आहियूं हिन मुआशिरे में जंहिं मुआशिरे में तव्हां ई मां रही रहिया आहियूं शायदि असां वटि अवेयरनेस आहे पर अॼु बि ॻोठनि देहातनि में असां वटि उहे नाला मिलनि था जिन खे शायदि मेंटल हेल्थ जो मतिलबु ई न आहे ख़बर या जेके उन तरफ़ सोचे नथा सघनि। ही एसोसिएशन छा उन्हनि तबक़नि जे लाइ कुझु करे रही आहे? जी बिल्कुलु असांजी एसोसिएशन पेरीफ्री में वञी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंप्स बि लॻाईंदी आहे। उन में कैंप्स जो मक़सदु इहो बि हूंदो आहे त उन में उते अवेयरनेस ॾिनी वञे छाकाणि जो घणो करे मरीज़ कंहिं साइकेट्रिस्ट वटि अचण लाइ घबराईंदा आहिनि जॾहिं उनखे उते ई एजुकेट कयो वञे बाबा ही सिम्पटम फर्ज़ु कयो सिंपल आहे निंड न अचणु ठीकु आहे ठीकु आहे इहो हिकिड़ो थी सघे थो माइनर सिम्टम हुजे पर इनिशियल स्टार्टिंग पॉइंट ऑफ सम इलनेस हुजे ठीकु आहे। हिते हिकिड़ी मां जीअं डिस्कशन हले पियो अवेयरनेस जे बारे में या असांजी पब्लिक खे केतिरी ख़बर आहे। रिसेंटली कल्ह मुंहिंजी OPD में हिकिड़ो मरीज़ आयो फार फ्रॉम बलूचिस्तान जे हिकिड़े इलाइक़े मां कंहिं रेफर कयो डॉक्टर साहिबु सो वठी आया त ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि करे छॾियो महीने खां ॻाल्हाए नथो ऐं पहिरियों त खाए बि कोन पियो हाणे जॾहिं ज़ोरी खारायूंसि त मानी खाए पियो जेका हुन मां छो पियो ॿुधाइणु चाहियां हुन केस जे बारे में त हुन हिस्ट्री में मूंखे इहो ॿुधाए सर जब इसको सिम्टम हुए थे इसकी मदर ने उसको कमरे में बंद कर दिया था। ओह माय गॉड। छो त इन मथां को जिन अची वियो आहे को उन जे करे तालो लॻाए छॾियो हुई त कोई उन सां मिले न ऐं उहो वरी ॿिए कंहिं में न अची वञे। मतिलबु असां कोशिशि कयूं पिया मीडिया जे ज़रिए ऐं कैंप्स जे ज़रिए या सेमिनार जे ज़रिए त अवेयरनेस ॾिनी वञे पहिरियों जे मुक़ाबले में तमामु बहितर आहे। अवेयरनेस माण्हू अचनि पिया पंहिंजी हेल्प लाइ पाण डायरेक्टली पाण बि अचनि पिया पर स्टिल अञा ज़रूरत आहे असांखे ज़रूरत आहे बिल्कुलु। हीउ जेको कल्ह जो मिसाल आहे इहो को माना येस्टरडे मुंहिंजी OPD में त ज़ाहिर ॿिया बि डॉक्टर्स आहिनि जेके उन्हनि वटि ॿेड़े क़िस्म जा मरीज़ ईंदा हूंदा जंहिंजे अच्छा इतफ़ाक़ बि इहो आहे त उनजी फैमिली में हिकिड़ो ॿियो बि उन जो ब्रदर रही चुको आहे उन जे बावजूद बि उहो पेशेंट उनखे एतिरो टाइम लॻी वियो त हिकिड़ो आहे त जनरल उसूल आहे त जेतिरी पुराणी बीमारी ओतिरो उनजो रिज़ल्ट उन ट्रीटमेंट जो टाइम टेकिंग भी हूंदो मुश्किल भी हूंदो स्लो भी हूंदो जेतिरी पुराणी बीमारी ओतिरो उन रिकवरी ॾुखी हूंदी बिल्कुलु अर्ली टू इंटरवेंशन अर्ली रिकवरी सही बिल्कुलु इहा सो हिकिड़ो त इहो आहे ॿियो स्टिल असांजे मुआशिरे में स्टिग्मा आहे वेरी ट्रू जो कि एतिरी न आहे जॾहिं अॼु खां 35 इयर्स बैक 90s में मां सेक्रेटरी में आयुसि हारून साहब सां गॾु ई जिना हॉस्पिटल में त उन वक़्तु असांजा दोस्त हूंदा जेके डॉक्टर्स जेके ॿियनि फील्ड में जेके सर्जन थियण वारा हुया जेके असां सेक्रेटरी में हुआसीं त उहे असां सां मिलण लाइ कीअं ईंदा हुया असांजे वार्ड में न ईंदा हुया त एट दैट टाइम त यार कोई इहो न चए त जेको इन वार्ड में छो वियो आहे न हाणे त अहिड़ी सूरत हाल न आहे अल्हम्दुलिल्लाह इलाही बहितर आहे पर स्टिल अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां चवंदुसि त व्हाट इज़ मेंटल हेल्थ WHO जी जेकी डेफिनेशन आहे हेल्थ जी व्हाट इज़ हेल्थ असां सेहतमंद इंसान कंहिंखे चऊं था उनजो मेजर कंपोनेंट मेंटल हेल्थ आहे सही असां चवंदा आहियूं देयर इज नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ सही इहो इट्स सेल्फ एक डेफिनेशन है दिस इज स्लोगन ऑफ WHO सही जल्दी सां एक ब्रेक की तरफ हलूं था इंशाल्लाह खोड़ सारी शयूं आहिनि जेके प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ
अच्छा थोड़ी देरि पहिरीं असांखे अहसासु थियो त असां किथे ॾिसण जेको प्रोग्राम जेको ट्रैक हूंदो उन खां थोरो सो असां डिफरेंट ट्रैक ते हली विया अॼु हाशिम भाई रोज़ी न कई आहे अॼु लॻे पियो तव्हांखे अॼु की तव्हांखे पैसा मिलणु खपनि अॼु शो जा न कयोसि था कुझु शामिलु कजे भई आवाम जी बि इहा मुंहिंजी राय न आवाम जी राय आहे जेका हिते आवाम मौजूदु आहे हा अच्छा ठीकु आहे सर जी फरमाइश उहा ॻोल्हिजे पई सर जेसि ताईं फरमाइश मिले असांखे तेसि ताईं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं था जेके असांजा नाज़रीन जे लाइ जेके फ़ाइदेमंद हुजनि म्यूज़िक मेंटल हेल्थ लाइ सुठी शइ आहे। हा थेरेपीज़ थींदियूं आहिनि आया इहा त म्यूज़िक थेरेपी आहे। अॼु को प्रोग्राम त मूंखे लॻे थो शुरू ई म्यूज़िक सां थियणु खपे पर ठीकु आहे ज़रूरु शामिलु कंदासीं। अच्छा हिकु शइ जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहींदमि त असां वटि जॾहिं बि तव्हां मेंटल हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियो तॾहिं हिकु शइ जेका हिकु नॉर्मल जेका रूटीन हूंदी आहे असांखे नज़र ईंदी आहे स्पेसिफिकली जॾहिं तव्हां कराची में रहो था या पाकिस्तान जे कंहिं बि शहर में रहो था त जेको इन्वायरमेंट आहे जेको कुछ असांखे मिली रहियो आहे मैं उर्दू में भी आ जाती हूँ क्योंकि बड़े गौर से देखा जा रहा है कि क्या बोले जा रही है। तो जो पाकिस्तान का बेसिकली माहौल है इस टाइम पे और कोविड के टाइम पे हमने देखा वहाँ हमने बहुत लोगों को इफेक्ट होते हुए देखा फिर इस टाइम पे तो ये जो सोशल आपका जो इम्पैक्ट पड़ता है या एनवायरमेंटल जो इम्पैक्ट पड़ता है उसको कैसे डील किया जाए आप एज अ मेंटल हेल्थ वर्कर कैसे बताएंगे हमारे नाज़रीन को कि किस तरह इन सारी चीज़ों को डील किया जाए। मतलब जहाँ तक इन्वायरमेंट की बात है तो इन्वायरमेंट के ऊपर वही हो गया ना कि आप अपने आप को कैसे उस चीज़ को इम्पैक्ट कर रहे हो कि अगर आप किसी चीज़ को नेगेटिव में ले रहे हो तो वो आप नेगेटिव थिंकिंग में आओगे फिर आपकी फीलिंग्स उस तरह की डेवलप होंगी और उसी तरह आपका बिहेवियर इम्पैक्ट होगा। किसी चीज़ को अगर आप पॉजिटिवली लोगे तो वही आपकी थिंकिंग के ऊपर भी इफेक्ट करेगा आपके इमोशंस पे भी करेगा आपके बिहेवियर पे भी करेगा। बाकी जहाँ तक हमारा क्लाइमेट जो है ये भी कुछ हद तक इम्पैक्ट कर सकता है हमारी वेलबींग को कि हमारा क्लाइमेट कैसा है सर्दी गर्मी के हवाले से भी उन चीज़ों पे भी इम्पैक्ट करता है। फिर नॉइज़ पोल्यूशन जो होता है वो भी चीज़ें भी इम्पैक्ट करता है ये भी बिल्कुल इम्पैक्ट करता है। नॉइज़ पोल्यूशन जो है ये भी चीज़ें नॉइज़ पोल्यूशन तो चलो ठीक एक मतलब अंडरस्टैंडेड की बात है लेकिन आप पे वेदर आपकी मेंटल हेल्थ को वेदर भी करता है बिल्कुल करता है। लोअर मूड्स जो होते हैं वो आपको कई दफ़ा होता है जब आपका डलनेस या थोड़ा सा आपका सनलाइट का एक्सपोजर ना हो तो आपको लोअर मूड्स में जाया जा सकता है। ये मतलब ये थोड़ी सी है इसको अगर मैं आपकी बात को थोड़ा सा बढ़ाते हुए एक हाँ हिकिड़ी बीमारी आहे असां उनखे चवंदा आहियूं बाइपोलर डिसऑर्डर उन में हिकिड़ो वेरिएंट आहे जंहिंखे सीज़नल मूड डिसऑर्डर्स चवंदा आहियूं जेके सर्दी जे मौसम में मुंहिंजा बि काफ़ी पेशेंट आहिनि जेके ओपीडी में असां ॾिसंदा आहियूं ॾाढे पुराणा पेशेंट रिपीट थींदा आहिनि त उन्हनि जी बीमारी या दिसंबर जनवरी फेबरवरी मार्च जे महीननि में वधंदी आहे हा कोल्ड वेदर में ऐं थ्रूआउट ग्लोब इहो ॾिठो वियो आहे न सिर्फ़ु पाकिस्तान में बाक़ी दुनिया में बि उनखे असां सीज़नल मूड डिसऑर्डर्स चवंदा आहियूं ऐं कोल्ड वेदर्स में इहो वधंदी आहे ऐं ॿाहिरि मुल्कनि में जस्ट उते इन बीमारी जो इलाजु फोटोथेरेपी सां बि थींदो आहे सनलाइट छाकाणि उते ॿाहिरि हिकिड़ी थ्योरी आहे त सनलाइट कोन हूंदी आहे घटि थी वेंदी आहे डे टाइम घटि थी वेंदो आहे राति वॾी थी वेंदी आहे ऐं वेस्टर्न वर्ल्ड में त बिल्कुलु सिजु निकिरंदो ई न आहे काफ़ी मुल्कनि में त उन जे करे बि इहा मूड डिसऑर्डर्स वधी वेंदा आहिनि त उते हिकिड़ी थेरेपी आहे ड्रग थेरेपी सां गॾु फोटोथेरेपी भी कई वेंदी आहे। सही 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 ये जेको अंग्रेज़नि में सनबाथ वठण जो कॉन्सेप्ट है जी जी बिल्कुल उनजे पोइ रीज़न ये भी थी सके जीअं हिकिड़ो ॿी ॻाल्हि वेस्ट में यूके में माण्हू हिकिड़ो क्लाउडी वेदर असां वटि त उनखे ॾाढो इंजॉय कंदा आहियूं उते क्लाउडी वेदर खे चवंदा ई आहिनि डिप्रेस सीज़न सनलाइट थींदो त मां चवंदा मूड सुठो थी वेंदो माण्हू कपिड़ा लाइ निकिरी ईंदा आहिनि माण्हू सनलाइट वठंदा आहिनि त उन उहो डार्कनेस वारी खे डिप्रेस जेको सीज़न चवंदा आहियूं। अच्छा जेको सनलाइट जेको आहे न हू बि जेको आहे सो ब्राइटनेस जेका आहे न उहा पॉज़िटिविटी जी निशानी आहे ऐं उन मां असांखे स्पेशली जेको आहे न हिकिड़ो फ्री में विटामिन डी जो मेन सोर्स जेको आहे न उहो सनलाइट आहे ठीकु आहे न विटामिन डी जेका आहे सो तमामु अहम रोल प्ले करे थी कंहिंमें स्ट्रेस एंग्ज़ाइटी ऐं डिप्रेशन इहो तमामु ज़रूरी आहे ठीकु आहे जेकॾहिं सुबुह जो तव्हां उथी सवेर हिकिड़ो तव्हां चवंदा न पाण सभिनी नंढे हूंदे पढ़ियो हूंदो त सवेर सुम्हिजे सवेर उथिजे त इहो बि असांजी जेको आहे न साइंटिफिक पॉइंट ऑफ व्यू खां इहो ने वॾो हिकिड़ो पंहिंजी वॾी अहमियत आहे पंहिंजी जाइ ते मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभु हिन शइ खे इंडोर्स कंदा त जेकॾहिं सुबुह जो सवेर उथबो त सिज जीअं निकिरे थो उहा सिज वारी सुबुह जो जेको पहिरीं सनलाइट हूंदी आहे सिज जा किरण हूंदा आहिनि उहे असांजे लाइ यानी कि बर्दाश्त जहिड़ा हूंदा आहिनि असीं उनखे बर्दाश्त करे उन मां असांखे जेको विटामिन डी मिले थो विटामिन डी न सिर्फ़ु असांजी ज़हनी जिस्मानी ऐं असांखे जेको आहे न ओवरऑल हर तरह खां जेको आहे न असांखे फ़ाइदेमंद रहे थी ठीकु आहे
ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां चओ था जेकॾहिं सवेर सुम्हिजे सवेर, इहा साईं वारी ॻाल्हि सही आहे। डिप्रेसिव सीज़न ऐं जेको आहे सो हिकिड़ी जेका आहे सा क्लाउडी सीज़न खे डिप्रेसिव सीज़न ऐं सनलाइट खे असां जेको आहे सो हुते चवंदा आहियूं त इहा मूड डिसऑर्डर सीज़न जेका चऊं था। सो इहो बिल्कुलु हक़ीक़त बि आहे। ऐं तव्हां सुबुह जो उथी जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु हूअं ॿियो न, तव्हां जेकॾहिं हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो स्टार्ट करियो था न, जेॾी पहिरीं तव्हां स्टार्ट करियो था 5 मिंट सुबुह वारा ताईं जेकॾहिं उस में वञी वेंदा तव्हांखे बाक़ाइदे ख़बर पवंदी त उस सां तव्हांखे केतिरो फ़ाइदो थिए, यानी तव्हांजा सॼा सूर ॿारा सभु ख़तमु थी वेंदा। हक़ीक़त सिर्फ़ हफ़्ते में माना इहो तव्हांखे एतिरो बूस्टअप करे थो, तव्हां उथी उन खां पोइ वर्कअप करियो, वॉक करियो, वर्जिश करियो, जेको बि तव्हांखे बहितर लॻे थो। ऐं कराची में तव्हां ख़बर आहे तक़रीबन 80, 85, 90% जेके माण्हू आहिनि उन्हनि में विटामिन डी डेफिशिएंट आहे। ठीकु आहे न, उहो इन करे आहे त उथण ई वॾी वक़्तु आहे। हिते असां वटि सॼो जेको निज़ाम जेको आहे न, माना धर्म भरम लॻो पियो, असीं राति जो देरि ताईं सुम्हूं था, जागूं था ऐं सुबुह जो देरि ताईं सुता पिया आहियूं। पोइ न असां सिज ॾिसी था सघूं, न वरी असीं जेको आहे मेलाटोनिन हार्मोन बि असांजो कीअं रिलीज़ थींदो जेको असांखे निंड कराए थो। उहो राति जो उनजो पीक आवर्स आहिनि मेलाटोनिन जा 2 खां 4 साईं ईअं बिल्कुलु जेको पीक आवर्स प्रोडक्शन जेको टाइम आहे उहो 2 खां 4 आहे। असीं सुम्हूं बि 2:30 बजे त उहो कीअं जेको असांखे प्रोड्यूस कंदो। इहे शयूं जेके न कुदरत जेको आहे न, नेचर जेको आहे न, नेचर जे करे असांजी ज़हनी ऐं जिस्मानी सिहत में वॾो रोल आहे नेचर जो। कॾहिं तव्हां उन सां छेड़छाड़ कंदा पोइ असांजा कुझु रवैया अहिड़ा आहिनि जेका एंटी नेचर आहिनि, उन जी सज़ा असांखे मिले पई। जीअं क्लाइमेट चेंज असां पाण कई आहे न, जो इंडस्ट्रीज़ ऐं ह्यूमन सिविलाइज़ेशन जे करे असां वणनि खे तबाह करे छॾियो, ग्रीनरी ख़तमु करे छॾीसीं, त उनजे नेचर जेको आहे सो रिवेंज वठे थी। ऐं जेको आहे सो अर्थक्वेक, फ्लड्स, एक्सट्रीम वेदर्स जेको आहे पूरी ग्लोब सॼी इंसानियत सफ़र करे पई। हाणे असां कोशिशि कयूं था वण लॻायो, दरख़्त लॻायो त असां नेचर खे रिवाइव करे सघूं। बिल्कुलु। अच्छा, उन ते बि छा, अच्छा नेचर जी जॾहिं रिवाइवल जी ॻाल्हि थींदी आहे त ठीकु आहे, हिकु जेको ग्रीन पाकिस्तान जो हिकु जेको स्लोगन असां वटि हली रहियो आहे उन ते कमु बि थी रहियो आहे, बट मूंखे लॻे थो त प्लांटेशन इज़ समथिंग जंहिंसां तव्हांजे मूड से भी फर्क पवंदो आहे। तव्हां वो जो पूरा प्रोसेस होता है, ग्रीनरी प्लेज मेन रोल टू बूस्ट अप योर मेंटल हेल्थ। ग्रीनरी एंड ग्रीन एनवायरनमेंट। तंहिं करे जेकॾहिं इहो माना सिर्फ़ु हर शख़्स, जेकॾहिं पाकिस्तान जी 25 करोड़ आबादी आहे, हर शख़्स जेकॾहिं चाहे उहो नंढो ॿारु हुजे या वॾो हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, पंहिंजे हिसे जो हर साल न त साल में 2-3 दफ़ा जेको आहे न बूटो पोखे। ऐं उहो बूटो पोखे उनजी जेको आहे सो संभाल बि करे, सिर्फ़ु बूटो पोखे छॾे न आहे ॼण, उनजी संभाल बि करे, उनजी परवरिश करणी आहे वधी वण थियण ताईं। ठीकु आहे न, ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि इहो जेको आहे सो आदत विझे त उहे बि जेके आहिनि से बूटो जेके आहिनि से पोखे निकिरो। इहो ऐं असांजी त ख़ैर असां जिते रहंदो आहियां उते हिकिड़ी पार्क आहे, उन असीं सभु वॉलंटियर्स आहियूं ऐं उते असीं सॼो साल जेको आहे सो रेगुलर जेको आहे सो ट्री प्लांटेशन कंदा। हींअर 15 फरवरी खां वरी असां शुरू कंदासीं। सो असां इहो जेके काफ़ी नंढा ॿूटा हयासीं उहे हाणे वॾा वण थी विया आहिनि। उनमें असां सभु जेका बि कम्यूनिटी आहे, यानी उनजे चौधारी जेतिरा बि प्रोजेक्ट्स आहिनि जिन में माण्हू रहनि था, उहे सभु जेका असीं उनखे घुराईंदा आहियूं, सभिनी खां असीं जेको आहे सो उहो उनखे चवंदा आहियूं पंहिंजे हिसे जो तव्हां बूटो हणो। असां उन पार्क खे कोशिशि कई आहे त जेको आहे उनखे मेंटेन करियूं। ॿियो न त असां ठीकु आहे गवर्नमेंट जा सभु कम आहिनि असांजी बेसिक नीड्स पूरियूं करणियूं, पर इन में असांजी ज़ाती जेका आहे न हिकिड़ी कोशिशि हुजणु खपे त असांजो कुझु जेको आहे सो हिकिड़ो फर्ज़ु थिए थो त असीं जेको आहे सो हिन में हिसो वठूं ऐं ॿारनि खां जेको आहे न, छो त वण जॾहिं हिकिड़ो हुजे त उन सां केतिरा फ़ाइदा थियनि था इहो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो। बिल्कुलु। ऐं जॾहिं वणनि जी ॻाल्हि थींदी आहे त मूंखे हिकु पिक्चर नज़र ईंदी आहे। नॉर्मली आप इंटरनेट स्क्रॉल करते रहते हैं, कोई ना कोई पिक्चर आ जाती है, तो एक बड़ी खूबसूरत सी मैंने पिक्चर देखी थी जिसपे किसी ने एक पूरा कोई जैसे ना हरा भरा जैसे पेड़ होता है वो काटा हुआ था और वो बैठा हुआ था, बड़ी तेज धूप थी तो वो कह रहा था पर धूप बड़ी तेज है आज। तो ये एक पूरा साइन है कि हम पेड़ भी खुद ही काटते हैं और खुद ही कहते हैं कि उसी चीज को हम लोग कंप्लेन भी करते हैं। सही। अच्छा, ये जो एनवायरमेंटल जो इम्पैक्ट है वो बच्चों पे भी बड़ा इफेक्ट करता है क्योंकि आपका ताल्लुक स्क्रीन टाइमिंग बहुत ज्यादा इंक्रीज हो गया है। बच्चे स्टडी करना चाहते हैं, फिर होमवर्क व्हाट्सएप ग्रुप पे जाता है। मोस्टली पेरेंट्स जो हैं वो इंसिस्ट करते हैं कि आप लैपटॉप से कर लें। इवन के जो 3 to 4 years बच्चों में ऑटिज्म बहुत ज़्यादा इंक्रीज हो रहा है, उसकी बेसिक रीज़न यही है कि पेरेंट्स वर्किंग है और वो बच्चों को इंगेज करने के लिए दे हैव टू स्टार्ट एनी काइंड ऑफ कार्टून लगा देंगे, कोई मूवी लगा देंगे और बच्चा उस कैरेक्टर को बहुत इजीली डेवलप करता है। अभी रिसेंटली लास्ट टाइम एक स्टूडेंट था, उसकी मदर ने उनको कार्टून दिखाई, साइलेंट कार्टून उनके अकॉर्डिंगली कि कार्टून तो मैं आवाज़ जो है वो म्यूट कर देती हूँ और वो कार्टून देखता है। अब उसमें एक कैरेक्टर है जो आता है, भागता है और वो सींग मारता है। अब ही वाज डूइंग सेम थिंग इन विद टीचर्स इन स्कूल। अच्छा। अब टीचर्स ने
काफ़ी अरसे के बाद फिर पूछा, देन दे कॉल्ड मी के क्या रीज़न हो सकती है, आप उसको पूछें। देन आई आस्क्ड मदर के आप इनको कार्टून दे जी, ये खाना खाते वक्त भी मैं इसको कार्टून दिखाती हूँ ताकि ये खामोशी से खा ले। फिर ये किसी रिलेटिव के घर जाते हैं तब भी मैं इसको मोबाइल पे कार्टून ऑन करके देती हूँ ताकि ये मुझे तंग ना करे। तो बच्चे ने वो करेक्टर अडॉप्ट कर लिया। अब स्क्रीन टाइमिंग है, इसमें कोई और फिजिकल एक्टिविटी नहीं है, तो बच्चे की जो मेंटल एबिलिटी है वो वही रीड करती है जो वो उसको दिया जाता है रीड करने के लिए। तो ये वो अनलर्नड कैरेक्टरिस्टिक्स हैं जो हम तो समझते हैं कि बच्चे को हमने चुप कराने के लिए दे दिया, बच्चा खेल रहा है, लेकिन वो वही चीज़ लर्न करता है और फिर वो आगे सीरियस ADHD और ऑटिस्टिक में चला जाता है। सीरियस मुझे आपकी बात पे मुझे एक मरीज़ याद आ गया। मुझे ये बात है पुरानी, कोई 1996 की बात है। मैं जिना हॉस्पिटल में उस वक्त था, OPD में बैठे हुए थे, मेरे साथ एक मरहूम साइकिट्री के प्रोफेसर वहाँ के थे। पेशेंट आया हमारे पास इमरजेंसी से, यंग एडल्ट, बिल्कुल सही, लुकिंग जैसे हेल्दी है बिल्कुल। ये है कि उसको सांस हो रही है और इमरजेंसी, हाँ ओके, सांस में तकलीफ पई थी उन्हें। इमरजेंसी वारंट हुई ने कि अंदर लंग्स वंग्स सब कुछ ठीक आहे। ही त असांखे कुछ कॾहिं कॾहिं अहिड़ा मरीज़ साइकेट्री जा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सफोकेशन फील कंदा आहिनि पर चेस्ट में न, बिकॉज ऑफ स्ट्रेस एंजाइटी। सही सही। हुननि असां ॾे मोकिलियो, पर मां उहो केस इन करे न विसरियो, वरी मैडम ॻाल्हि कई हुनजी। हालांकि उन ज़माने में मोबाइल एतिरो न हुयो, पर कार्टून वरी बि ॾिठा वेंदा हुआ। उहो छोकिरो कार्टून ॾिसंदो हो, उनजो फेवरेट कार्टून हूंदो हो पोपाई द सेलर। ओके सही। ऐं उन में जेको पीअंदो हो, इहो फुलिजी वेंदो हो। उनखे कंसेप्चुअलाइज़ करे छा कयो, पाण खे इंजेक्शन लॻाईंदो, एयर जूं, हवा भरण जूं, हवा लॻाए फुलाए ईंदो। उन ज़हन में उहो ई पंहिंजे उहो एक्सपेरिमेंट कयो, उन करे एम्फाइसीमा उनखे डेवलप थी, माना उहा एयर इंजेक्ट कई हुई, उनजे करे उनखे लंग्स कोलेप्स पिया थियनि। पोइ उनजी बहरहाल उनखां पोइ उनजो ट्रीटमेंट कयो, ठीकु थी वियो। त अहिड़ा केसिस बि ईंदा आहिनि अॼुकल्ह। छो त असां डॉक्टर साहब असां हुन गैजेट जे थ्रू काफ़ी सारी इंफॉर्मेशन आहे जेका असांखे मिली थी वञे। मां त उहे ॿार बि ॾिठा आहिनि, जीअं हुननि हिकिड़े कैरेक्टर जी ॻाल्हि कई, उहे ॿार बि ॾिठा आहिनि जेके डिफरेंट कैरेक्टर्स खे स्पेसिफिकली हिकु PUBG जो हिकु दौरु आयो हो, उन में जंहिं तरीक़े सां ॿारनि रिएक्ट पिया कयो, असांखे ईअं पियो लॻे त कसूर PUBG जो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में पेरेंटिंग जेका आहे न उहो वॾो कसूर आहे इन में। असां उन शइ खे उनजी लिमिटेशंस ॿारनि खे सम्झाए कोन सघिया आहियूं। ठीकु आहे, मदर फादर ॿई वर्किंग आहिनि, मजबूरी आहे, पर हर शइ जी चवंदा आहिनि त हिकु लिमिट हूंदी आहे। अगरि उन टाइम ते मजबूरी आहे, पर जंहिं टाइम ते तव्हां अवेलेबल आहियो, एटलीस्ट उन्हनि जे ज़हननि खे क्वालिटी टाइम ॾेई सघिजे थो। बिल्कुलु, जेको असां करणु असां विसरी विया आहियूं, जेको असां उन शइ ते असां ॾिसणु विसरी विया आहियूं। अच्छा, जब भी हेल्थ की बात होती है, मेंटल हेल्थ की बात होती है, तो आई एम श्योर कि बहुत सारी ऐसी सक्सेस स्टोरीज होंगी जो हमें नज़र आती हैं, जिनके बारे में हम बात कर सकते हैं। और फिर जहाँ आप आज जिस पे बात हम स्पेसिफिकली कर रहे हैं, ये वो सेक्टर है जो सालों से चला आ रहा है, ये वो एसोसिएशन है जो सालों से काम कर रही है। जब सक्सेस स्टोरीज की बात करते हैं, क्या जहन में आता है आप लोगों के रिगार्डिंग टू दिस एसोसिएशन? सक्सेस स्टोरीज का यही होता है कि जब आप उनका प्रॉपरली, एक तो इंटरवेंशन प्रॉपर टाइम पे हुई जाए, कि आपको लगता है कि टाइम पे पेशेंट आपके पास आ जाए, क्लाइंट आ जाए, आप टाइम पे उनका ट्रीटमेंट स्टार्ट कर दो, ठीक है। और कई दफ़ा होता है जैसे आप उनका ट्रीटमेंट स्टार्ट करते हो तो उनको काफ़ी एक सक्सेसफुल, उनकी वेलबींग ओवरऑल बहुत इफेक्टिव होना शुरू हो जाता है। उनका लाइफस्टाइल जब बेहतर होता है, जब आप उनको चीज़ों के बारे में गाइड करते हो, साइको एजुकेट करते हो, फिर मेडिसिन आप देते हो, फिर थेरेपी होती है, उनकी काउंसलिंग होती है, उनके सेशंस होते हैं, तो उनकी ओवरऑल वेलबींग जब जाहिर बात है बेहतर होती है तो वो फिर सोसाइटी के लिए भी ज़्यादा यूजफुल होते हैं ओवरऑल। तो सारा उनके लिए, अपने लिए भी होता है, फैमिली के लिए भी होता है। तो इट्स द होल थिंग कि आपको वो ओवरऑल सक्सेसफुल, अगर आपकी इंटरवेंशन ये होता है कि अवेयरनेस अच्छे लेवल पे आना शुरू हो जाए, लोग टाइम पे डॉक्टर के पास आ जाए, प्रॉपर प्रोफेशनल के पास आ जाए और उनका प्रॉपर ट्रीटमेंट स्टार्ट हो जाए, तो डेफिनेटली वो आपको ज़रूर सक्सेसफुल रिजल्ट्स होते हैं। बिकॉज अब इतनी ज़्यादा ये फील्ड एडवांस कर गई हुई है, थेरेपी के अंदर इतनी इंटरवेंशन आ गई, मेडिसिन में इतनी आ गई, हर जगह पे इतनी डेवलपमेंट हो रही है, इतना सक्सेसफुल रिजल्ट्स आ रहे हैं ओवरऑल, तो डेफिनेटली वो आपको ज़रूर करता है। तो जब आप इस तरह की चीज़ें करते हो तो वो सक्सेसफुल स्टोरीज ही होती हैं, वो जिससे कि कैसे उनकी अपनी एक ज़िंदगी बेहतर होती है। सही सही। अच्छा, जल्दी से सक्सेसफुल स्टोरीज जो इहो जी इहा सूरत हाल आहे
जो जीअं डॉक्टर साहिबु चए पियो त माना सम्झो त स्टूडेंट लाइफ खां माना हाउस जॉब खां पोइ मेंटल हेल्थ में कमु करे पियो त इहा हिकिड़ी यूनिफॉर्मिटी कंसिस्टेंसी ऐं हिकिड़ी लगातार जेको आहे सो यानी कि इवन तव्हां जॾहिं साईं ॿुधायो त ईअं सभिनी सां इहे किसा थिया त माना इवन तव्हांजा कुलीग्स बि तव्हांजे वार्ड में अचण खां लाराईंदा हुआ न ऐं इहा सिर्फ़ु स्टिग्मा जे करे उहा स्टिग्मा अञा ताईं बि आहे उनखे अञा ताईं स्टिग्मा जंहिंखे असीं सिंधी में शर्मिंदगी चऊं न पर उहा शर्मिंदगी हाणे कुझु ख़तमु थी आहे मुख़्तलिफ़ जंहिंजे करे साईं हारून साहिब जो इन में जेके जंहिं ऑर्गेनाइज़ेशन जे करे असीं अॼु वेठा आहियूं उहो उन वॾो रोल प्ले कयो आहे उनजो नारो इहो आहे इरेज स्टिग्मा रेज अवेयरनेस साईं बिल्कुलु त शर्मिंदगी ख़तमु करियो ऐं जेको पब्लिक जे लाइ या जेको अवामी शऊर जे लाइ जेको आहे न आगाही पैदा करियो ऐं तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त ज़हनी सिहत जी केतिरी अहमियत आहे ऐं हिकिड़ी बिज़नेस कम्युनिटी सां तालुक़ु रखां थो पर मुंहिंजो जेको प्राइमरली जेको आहे न ऐं छाकाणि त हेतिरनि सालनि हेतिरनि माण्हुनि जी जेको आहे टीज करण जे भले चाहे उहो नेगेटिवली कनि या पॉज़िटिवली कनि पर मेंटल हेल्थ में जेतिरो सर्व करण जो पीस ऑफ माइंड मिले थो न एतिरो मुंहिंजे ख्याल में ॿिए कंहिंमें बि जेको आहे हिकु नंढी सी ब्रेक वठणी आहे जल्दी सां ब्रेक जी तरफ़ वञूं था डॉक्टर साहब वापसि अची ज़रूरु मूंखे इहो बि शामिलु करिणो आहे जीअं तव्हां बि कुझु ॿुधाए रहिया हो त असांखे बजाए इन जे जो असां ठीकु आहे डॉक्टर्स वञणु हिकु सुठी प्रैक्टिस आहे वञणु खपे पर छो त उन ई स्टिग्मा जे करे अगरि असांखे बचिणो आहे त असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल कीअं रखिणो आहे कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जो ख़्यालु रखिणो आहे ऐं कीअं मेंटल इलनेस खां बचिणो आहे इन जे बारे में प्रोग्राम में ॻाल्हाइण वारा आहियूं असां वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक जे ब्रेक ते वञण खां पहिरीं असां इन बारे में ॻाल्हाइण वारा हुआसीं त असां पंहिंजी लाइफ खे कीअं लाइफ स्टाइल खे कीअं बहितर ठाहे सघूं था ताकी असां तमामु उन्हनि शयुनि जी तरफ़ न वञूं जंहिंखे मेंटल हेल्थ इशूज़ या मेंटल इलनेस चयो वञे कहिड़ियूं उहे शयूं आहिनि कौन सी वो चीज़ें हैं जो हम अडॉप्ट कर सकते हैं जी सिंपल लाइफ स्टाइल इज द आंसर ठीक है सिंपल लाइफ स्टाइल टाइम सां सुम्हो पूरी निंड वठो हेल्दी डाइट एक्सरसाइज ऐं सोशल इंटरेक्शन इहे गोल्डन प्रिंसिपल्स आहिनि दोस्त इन में कुझु एड करणु चाहिनि जेकॾहिं इन्हनि ते असां अमल कयूं पंहिंजे इंटरेक्शन खे फैमिली में सोसाइटी में या जॉब प्लेस ते हेल्दी रिलेशनशिप रखूं कॉन्फ्लिक्ट्स खे अवॉइड कयूं त असां स्ट्रेसिस खां बची सघूं था ठीकु आहे हिकिड़ो त इहो आहे ॿियो लाइफ स्टाइल में निंड पहिरियों बि ॻाल्हि थी त निंड पूरी करणु खपे ऐं उहा हेल्दी जेका नेचर जो टाइम आहे राति जो 3 बजे न कम से कम 9-10 बजे सुबुह जो सवेर उथे त इहो हिकिड़ो उन सां बि तव्हांजी मेंटल हेल्थ खे मिले थी डाइट अहिड़ी हुजे जंक फूड्स ॿारनि में जंक फूड जे करे बिहेवियर डिस्टर्बेंस थियनि था ADHD प्रूव त जेके जंक फूड खाइनि था उन्हनि में ॿारनि में हाइपर एक्टिविटी सिंड्रोम थिए थो जेकॾहिं घर वारी ग़िज़ा जेका घर जी माउ या ठाहे ॾिए थी साफ़ सुथरी उहा उनखे ॾिनी वञे सब्जियूं वधीक ॾिनी वञनि माना उहो जेके फूड प्रोसेस फूड खां बचियो वञे उहो उन सां बि तव्हांजी मेंटल हेल्थ बहितर थी सघे जेकॾहिं तव्हां ज़हनी ऐं जिस्मानी सिहत खे सेहतमंद रखणु चाहियो था कुदरती तौर ते त इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे 4-5 जेके पहिरीं पाण मूं डिस्कस कयो त हुनमें बायोलॉजिकल साइकोलॉजिकल ऐं प्रिवेंशन यानी एहतियात उन एहतियात में जेकॾहिं असांखे नफ़्सियाती ऐं जिस्मानी बीमारियुनि खां बचिणो आहे त पोइ उनमें तव्हां प्रिवेंशन जेका आहे न एहतियात उनखे तव्हां खणो उनमें जेका साईं जी ॻाल्हि कई लाइफ स्टाइल तव्हांजो यानी तर्ज़ ज़िंदगी रोज़ाना ज़िंदगी गुज़ारण तव्हांजो तरीक़ो हुजे नेचुरल हुजे ठीकु आहे उनमें 2-3 शयूं आहिनि उनमें हिकिड़ो त इहो आहे त सवेर सुम्हिजे सवेर उथिजे उन पंहिंजो हिकिड़ो मूं पाण पहिरीं बि डिस्कस कयोसीं त सवेर सुम्हण जो कहिड़ो फ़ाइदो आहे सवेर उथण जो कहिड़ो फ़ाइदो आहे कुदरती तौर ते उनमें हिकिड़ी ॿी अहम पॉइंट आहे सेहतमंद ऐं मुतवाज़न ग़िज़ा जंहिंमें असांखे जंक फूड कूड़ा खाधा जेके सिर्फ़ु असांजे एपीटाइट खे त अट्रेक्ट कनि पर तव्हांखे उहो एनर्जी या कैलरीज़ न मिली सघनि उन्हनि खां अवॉइड कजे ठीकु आहे न उहो सिर्फ़ु चस्को त आहे पर उनजो को फ़ाइदो न आहे उनमां असांखे कुझु छाकाणि जेको जंक फूड जेको आहे न असांखे तमामु घणो जेको असांजी जिस्मानी ज़हनी सिहत खे बिगाड़ीनि था उनमें तव्हां दालियूं सब्जियूं सलाद चपाती ॾही लस्सी मौसमी फल हुजे ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं साहिब हैसियत आहिनि त उहो वरी ड्राई फ्रूट खाई सघनि था जेकी मौसम आहे उन खां अलावा पोइ उनमें ॿी पॉइंट इहो आहे त माना पाणी जेको आहे न पाणी असां वटि स्पेशली इन करे घणा स्पेशली लेडीज़ ऐं एल्डर्स जेके आहिनि न ॿार बि इवन
उहे इन करे कोन पींदा आहिनि त बार बार उनखे पेशाब जो मसइलो थिए थो पर उहो पाणी पीअणु खपे छाकाणि त पाणी बि हिकिड़ी जेका आहे न कुदरती तौर ते असांखे उनजो वॾो फ़ाइदो आहे उनमें मिनरल्स ऐं इलेक्ट्रोलाइट्स आहिनि जेके असांखे डिहाइड्रेशन खां बचाइनि था उन खां पोइ इहो आहे त तव्हां जेको आहे सो वॉक जेको आहे न वॉक ऐं वर्जिश तव्हांखे ॾुखियो लॻे थो पर 15 मिंट उनखे सुबुह जो ऐं 15 मिंट शाम जो करे उन सां गॾोगॾु उहो जेको स्कूल जे ज़माने वारी जेका पीटी थींदी आहे उहा ई तव्हां सिर्फ़ु करियो जंहिंमें तव्हां पंहिंजे जॉइंट्स खे आर्टिकुलेट करियो उन सां बि हिकिड़ो फ़ाइदो थींदो आहे हरकत में बरक़त उन सां बि असां हिकिड़ो हार्मोन रिलीज़ थींदो आहे साईं उनजी जेको आहे सो एंडोर्फिन जेको आहे उहो असांखे पेन किलर तौरु यूज़ थिए थो उन लाइ तव्हांखे दवा न वठणी पवंदी जेकॾहिं वॉक ऐं वर्जिश कंदा उन खां पोइ इहो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे बिज़ी रखो पर पॉज़िटिवली बिज़ी रखो नेगेटिवली न पॉज़िटिव पंहिंजे कम में ॿार आहे त स्टूडेंट आहे त पंहिंजे स्कूल जे कमनि कार्यनि में उनजी एक्टिविटीज़ में जेकॾहिं को बिज़नेसमैन आहे त पंहिंजी एक्टिविटीज़ में हुजे जेकॾहिं को प्रोफेशनल या को जॉब वारो आहे त पंहिंजी पॉज़िटिवली यानी जेको आहे सो उन खां पोइ हिकिड़ी गुड एंड पॉज़िटिव रिलेशनिंग जेको आहे न सुठी ऐं मस्बत या वाधू सोच जेका आहे न उन सां तव्हां पंहिंजा तालुकात सुठा रखो पंहिंजे जेकॾहिं शादीशुदा आहियो त पंहिंजी फैमिली सां घर वारनि सां ॿारनि सां माउ पीउ सां भाइरनि भेनरुनि सां रिश्तेदारनि सां जिते ताईं उथो वियो था जंहिं कमकार सां ताईं लॻल आहियो टीम मेंबर्स उन्हनि सां हिकिड़ी गुड रिलेशनिंग जेका उन लाइ सपोर्ट करियो तव्हां पंहिंजे पाण खे या ॿियनि खे त उनमें का बि साईं वारी ॻाल्हि त कन्फ्लिक्ट सां बचो पॉज़िटिव पंहिंजी जेका आहे न अप्रोच जेको आहे उहा जिते किथे तव्हां कोशिशि करियो त जेकॾहिं तव्हां सां केरु बहस बि करियो तव्हां छॾे ॾियो बहस जेकॾहिं तव्हांजी तबियत खे ख़राबु थो करे स्पेशली तव्हांजी ज़हनी सिहत ख़राबु थी तव्हां उनखे उन सां वधीक करियो ई न उन खां पोइ ॿी जेका आहे सा जेको सुठी जेका आहे न आख़िरी में जेका हिकिड़ी शइ उहा यानी हिकिड़ी मुकमल ऐं बहितरीनु कुदरती निंड जेका न 6 खां 7 कलाक डिपेंड करे थो एज जे हिसाब सां वेरिएबल आहे उन हिसाब सां उहा करियो त उहो तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में जेको आहे ॿियो सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखो सफ़ाई सुथराई सां बि तव्हांजी अधु बीमारियूं ख़तमु थी अच्छा किथे मूं पढ़ियो हो त अगरि तव्हां डाउन फील करे रहिया आहियो डिप्रेस फील करे रहिया आहियो त पंहिंजे करीब जे जेके जॻह आहे चाहे तव्हां घर में आहियो किथे बि उनखे तव्हां सफ़ाई करणु स्टार्ट करे छॾियो त उन जो बि इम्पैक्ट पवंदो इहो वाकई सच आहे डिस्ट्रैक्शन डेवलप मतलब डीक्लटर भी आप करके डिस्ट्रैक्शन होती है अच्छा मुझे लगा पता नहीं क्लीनिंग से भी शायद वो क्लीनिंग करते करते आपका जहन क्लीन हो रहा है निकल आएंगे डिस्ट्रैक्ट हो जाएगा ना अपनी हाजिर हो जाओगे एनर्जी आप 4-5 एहतियाती शयूं आहिनि जेकॾहिं तव्हांखे ज़हनी सिहत खां जे उनखे नॉर्मल रखणो ज़हनी बीमारियुनि खां बचणो आहे त पोइ तव्हांखे इहे करणु पोइ तव्हांखे डॉक्टर वटि वञण जी बि ज़रूरत न आहे पोइ तव्हांखे जेको आहे सो स्टिग्मा ते बि को सोचण जी या ख़्यालु करण जी ज़रूरत न आहे न शर्मिंदगी ख़्यालु थींदो इन लाइ सुठो इहो आहे जेको तव्हां एहतियात करे सघो था उहो करियो छाकाणि ज़िंदगी खां ख़ूबसूरत यानी अल्टीमेटली ज़िंदगी जेका लाइफ आहे वो टू मच प्रीशियस एंड ब्यूटीफुल बिल्कुल बिल्कुल यही है इसमें एक चीज ये भी इंक्लूडेड है कि एक तो आपका हेल्दी लाइफस्टाइल तो है लेकिन एक आपका सोशल स्टेटस डेवलप करने के लिए जो लोग अडॉप्ट करते हैं सोशल ड्रग्स स्मोकिंग या ड्रिंकिंग या वेप उसको इंक्लूड करके समझते हैं कि दैट इज स्टैंडर्ड इज इंक्रीजिंग इवन दे आर ईटिंग हेल्दी खाना पीना अच्छा है लेकिन वो स्टैंडर्ड डेवलप करने के लिए दे आर किलिंग देमसेल्फ तो आपकी लाइफ स्टाइल में कुछ चीज़ें आपको बहुत स्ट्रिक्टली अवॉइड करनी होती हैं लेकिन हमारी यंग जनरेशन इसमें बहुत ज़्यादा है उसमें बहुत ज़्यादा उनका कंट्रीब्यूशन है वेप को लेके एक इसमें थोड़ा सा मैं ये इजाफा करूँगा कि अभी हम मेंटल हेल्थ ज़हनी सेहत जे बारे में ॻाल्हायूं पिया जी जी त जेके नशे वापराइण जो अमल आहे जंहिंमें एडिक्शन में माण्हू हलिया था वञनि उन में मुख़्तलिफ़ आहिनि कोई अल्कोहल चरस आइस हीरोइन कंहिं बि मुख़्तलिफ़ जेके ड्रग्स उन जे पोयों जेको रीज़न आहे अंडरलाइंग डिप्रेशन 40% जेके मरीज़ आहिनि एडिक्शन जा दे आर सफरिंग फ्रॉम डिप्रेशन एंग्ज़ाइटी उन खां पोइ पर्सनलिटी डिसऑर्डर उन खां पोइ एपिलेप्सी उन खां पोइ मुख़्तलिफ़ इहे काज़िज़ आहिनि उनजा एडिक्शन में छो था वञनि त असल उन्हनि जी ज़हनी सिहत सही न हूंदी आहे पंहिंजे डिप्रेशन खे ख़तमु करण लाइ उहे अल्कोहल जो सहारो वठंदा आहिनि पुराणे ज़माने में शाइरी आहे न पीता हूं गम भुलाने को हालांकि अल्कोहल सां गम या जंहिंखे असां डिप्रेशन चवंदा आहियूं ख़तमु कोन थींदो आहे दॿिजी वेंदो आहे डिप्रेशन ख़तमु न थींदो आहे दॿिजी वेंदो आहे उहो डोज़ वठंदो आहे सुबुह जो उथंदो आहे अञा वधीक डिप्रेस हूंदो आहे ठीकु आहे पोइ उनखे वरी ॿिए ॾींहुं वरी वठिणो पवंदो आहे सो असल अहिड़े मरीज़ जे लाइ अगरि उनजो डिप्रेशन असां ठीकु कयूं त उनजी अल्कोहल बि छॾिजी वेंदी उहो जेको बि नशो वापराए थो उहो बि ख़तमु थी वेंदो अंडरलाइंग काज़ इज़ डिप्रेशन
उन सही। डिप्रेशन जो असां ट्रीटमेंट कंदासीं त एडिक्शन बि ठीकु थी वेंदी। सही। अच्छा, इन सां गॾो गॾु छो त असां प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं, त हिकु शइ जेका थोरी देरि पहिरीं में असां ॻाल्हि करे रहियासीं, त उन जे बारे में मां ज़रूरु उनखे हाईलाइट करणु चाहींदमि। असां वटि हिकु ॿियो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छो त हिकु मुस्लिम कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदे मुंहिंजे ख़्याल में दुआ जो असरु या ख़ुदा ताला ते बिलीव हिकु बिल्कुलु हिकु पॉज़िटिव शइ आहे, ॾाढी सुठी शइ आहे, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। पर मां हमेशह चवंदी आहियां त ख़ुदा ताला इंसान खे अशरफुल मख़लूक ठाहियो आहे, हिकु ज़हन ॾिनो आहे, उन ज़हन खे इस्तेमालु करण लाइ ॾिनो आहे। उनखे ईअं त ब्रांड न्यू त न पैकेज में वापसि खणी कोन वञिणो, उनखे इस्तेमालु करिणो आहे। सो उन अक़ल खे किथे इस्तेमालु असां करे रहिया आहियूं पूरी तरीक़े सां या न करे रहिया आहियूं। जॾहिं बि को अहिड़ो मेंटल डिसऑर्डर असांखे नज़र अचे थो, असां उनखे फ़ौरन कनेक्ट करे छॾियूं था डिफरेंट शयुनि जी तरफ़, त जीअं हिनखे हिन शइ जो दौरो पइजी वियो आहे, त हे जिन थी वियो आहे या हूअं थी वियो आहे, हूअं थी वियो आहे। फाइन, थी सघे थो काफ़ियुनि जॻहियुनि ते उहा हक़ीक़त बि हुजे, पर छो न इनखे चलो इन ॻाल्हि खे ॾाढो आसान करे था छॾे, छो न इनखे डबल चेक कयो वञे, छो न इहो ॾिठो वञे त थी सघे थो को न्यूरो जो को मसइलो हुजे, देयर इज समथिंग एल्स गोइंग ऑन। त उन्हनि शयुनि खे तव्हां कीअं ॾिसंदो त कीअं कमु उन ते थी रहियो आहे, या केतिरो अञा असांखे उन बारे में माण्हुनि खे अवेयर करिणो आहे? बिल्कुलु। मां थोरो पंहिंजे पर्सनल प्रैक्टिस जी ॻाल्हि कंदुसि त कुझु अहिड़ा ज़िंदगी में अहिड़ा कुझु पेशेंट ॾिठा जेके जंहिंजे करे मूंखे माना काफ़ी सपोर्ट मिली। फ़र्ज़ु कयो हिकिड़ी फीमेल हुई, पेशेंट हुई, उनजो फादर जिन कढण जो वॾो हुयो, ठीकु आहे, पर उनजे घर में जॾहिं उनजी धीअ खे इहो सिम्पटम थिया त उहो मूं वटि आयो। सही सही। पर उन मतिलबु हाणे उनजी डेथ थी वई आहे। ही वॉज़ अ वेल नोन पर्सन, जंहिंजा मुरीद आहिनि इंडिया, पाकिस्तान, मुख़्तलिफ़, जंहिं वटि माना वॾी दरबार लॻंदी जिन कढंदो हो, ठीकु आहे। जॾहिं उन फैमिली में इहो थियो त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे इहे जेके कमु कंदा आहिनि, इहो जेको कयूं पिया असां कूड़ आहे। सही। जेके करण वारा आहिनि उनखे ख़बर आहे त असां इहो ठगी पिया कयूं पब्लिक सां। पोइ उन जो जॾहिं धीअ जो मां इलाजु कयो त उनखां पोइ हुनजी थोरी मां हेल्प ज़रूरु कई, त मां उन चयो मूंखे सभु सुञाणनि था, मां तव्हांजी क्लिनिक ईंदुसि त मूंखे चवंदा हीअ त शाह साहब तव्हां वटि कीअं अची वियो, मुरीद मूंखे। पोइ मां हुनजो इलाजु कयो उन घर में कर्टेसी में करे, पर उनखां मां हिकिड़ो वाइदो वरितो ऐं उन वीचारे मरण ताईं उन वाइदे ते क़ाइमु रहियो। मां यार तोड़ जेके बि अचनि था जिन, ठीकु आहे, उन्हनि जो अक़ीदो आहे, पर उन्हनि खे मिसमैनेज न थिए, उन्हनि सां ज़्यादती न थिए। तव्हां पंहिंजो कमु करियो, उन बीमारी आहे उनखे रेफर कंदा कयो। ऐं हू मरण घड़ी ताईं पूरे पेशेंट मोकिलींदो हुयो, चवंदो इहो बाबा मां कमु करे छॾियो आहे, बाक़ी डॉक्टर साहब बि वञो। ऐं उन सां इहो फ़ाइदो इहो थियो, असांजी कोऑर्डिनेशन हुई उन सां, त हुनजी रोज़ी आहे। सही। हा, ठीकु आहे। पर मरीज़ खे सही सर्विस मिले पई, ऐं काफ़ी अहिड़ा मरीज़ आहे जेके ठीकु थी विया ऐं ईंदा रहिया, अञा ताईं ईंदा आहिनि उनजे करे। उनजी हाणे डेथ थी वई, पर सो इहो असांखे हिकिड़ो उन्हनि सां कंट्राडिक्शन में न आहे वञिणो, झगड़ो न आहे करिणो। असांखे जेके इंसान आहिनि जेके सफ़र कनि पिया इन्हनि बीमारियुनि खां, जेके हू जिन, भूत, परी, साया जेको बि चवनि था, उनजो इलाजु असांखे ख़बर आहे त साइकेट्री करे सघे थी, त उन सां असांखे झगड़ो न आहे करिणो, उन मरीज़ जी हेल्प करणी आहे। मरीज़ जी हेल्प करणी आहे, बिल्कुलु। ऐं उन करे सघूं था, उन सां कोऑर्डिनेशन में करे उन मरीज़ या उनजा जेके उन सां गॾु माण्हू आहिनि, जेके उनजा घरवारा आहिनि, उन्हनि खे बि आई गेस जॾहिं तव्हां मेंटल जी ॻाल्हि कयो था, मेंटल हेल्थ जी ॻाल्हि कयो था, त अगेन ही जेको बिलीव तव्हांजो आहे न, उहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे। तव्हां अगरि साइकेट्रिस्ट वटि वेंदो बि, तव्हां पूरो ट्रीटमेंट वठंदो बि, सभु बि कंदो, बट तव्हांजो बिलीव इहो किथे आहे त तव्हां ठीकु कोन थींदो। इहो साइंटिफिकली प्रूवन आहे त तव्हां शायदि तव्हांजी जेका तमामु जेका रिपोर्ट अचे उहा सही हुजे, पर तव्हां मेंटली अञा बि तव्हां किथे न किथे। ॾिसो, दुआ बरक आहे, ठीकु आहे। बेशक मलेरिया जे मरीज़ खे बि दुआ कंदासीं, मलेरिया सही थी वेंदी, पर उनखे एंटी मलेरिया ॾियणियूं पवंदियूं। सही। टाइफॉइड जे मरीज़ खे दुआ कंदासीं, टाइफॉइड सही थींदो, पर एंटी टाइफॉइड ड्रग्स ॾियणियूं पवंदियूं। दवा ऐं दुआ ॿई हलाए। मेंटल इलनेसिस में ठीकु आहे, तव्हां दुआ कयो, पर उन जेको ट्रीटमेंट आहे, जो केमिकल इम्बेलेंस आहे, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो, त उनखे ठीकु करण लाइ असांखे दवाऊं ॾियणियूं पवंदियूं, मेडिसिन ॾियणी पवंदियूं, त उहो बैलेंस थी वञे उनखां पोइ
दुआ बि कयो, हाँ दुआ बि कयो। सो दुआ जे clinically- ख़िलाफ़ त न आहियूं, दुआ बेशक दुआ ऐं दवा ॿई हूंदा त उहो बहितर रिज़ल्ट। बहितर हूंदा, बिल्कुलु। अच्छा जी, छो त असां तक़रीबन आख़िरी घड़ियुनि में आहियूं ऐं PAMS जे बारे में असां खोड़ सारी शयूं आहिनि जेके शामिल बि कयूं आहिनि। अहिड़ी का डॉक्टर प्रोफेसर हारून अहमद जी का अहिड़ी सेइंग, को अहिड़ो मैसेज जेको तव्हां हिन वक़्तु ॾियणु चाहियो असांजे नाज़रीन जे लाइ? साईं जी ऑर्गेनाइजेशन सां एसोसिएटेड हुजण जे नाते हिकिड़ो उनजे अदना मेंबर जी हैसियत सां जेको, छाकाणि त जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे त असां उन्हनि ख़ुशनसीबनि मां आहियूं जेके साईं, छाकाणि त आउं हिकिड़ो इन पेशेंट फैसिलिटी बि हलाईंदो रहियो आहियां, तो साईं जेको आहे सो माना जॾहिं पेशेंट दाख़िल थींदो हो त काफ़ी पेशेंट अहिड़ा बि ईंदा हुआ जेके चवंदा त माना असां वटि साईं, छाकाणि त हिकिड़ो त तमामु सीनियर बि हुआ ऐं ॿियो उन सां गॾोगॾु साईं जेको आहे सो जेका सभिनी मरीज़नि खे ज़ाहिर आहे एट ए टाइम कोन ॾिसी सघंदो, पोइ असां जेकॾहिं साईं खे पाण फ़ोन करे या पर्सनल हली वेंदासीं साईं हिन मरीज़ खे ॾिसणो आहे ऐं हीअ चवंदो आहे मूंखे दाख़िल करे पर मूंखे इलाजु मुंहिंजो साईं प्रोफेसर हारून साहब करे, पोइ साईं कॾहिं बि इनकार न कंदा हुआ। यानी कि इवन एसिताईं एतिरी पोलाइटनेस, एतिरी काइंडनेस, एतिरी पेशेंस हिन एज में बि, ऐं जेको आहे सो माना मूंखे सॼो माना मुंहिंजे ज़हन में सभु शयूं जेके आहिनि से माना रिटेन थियल आहिनि। त साईं जेॾी महिल मरीज़ खे चेक करणु ईंदो त माना मुंहिंजो सेकंड फ्लोर ते सेटअप हूंदो, साईं फर्स्ट फ्लोर ते साईं जो सेटअप आहे हिते टे तलवार ते क्लिफ्टन में, त उते माना जेॾी महिल साईं ईंदो त जेॾी महिल साईं सां गॾु असीं मरीज़ वटि ॾिसणु वेंदा हुआसीं, असांखे पाण खे जेको आहे सो माना पंहिंजे पाण खे एॾो ख़ुशकिस्मत सम्झंदा माना साईं हारून साहब जेको आहे सो हिन मरीज़ जो इलाजु पियो करे, ऐं माना हीअ मरीज़ सिर्फ़ु इन करे ई दाख़िल थियो आहे त साईं मुंहिंजो इलाजु कंदो। हू सिर्फ़ु साईं जी शक्ल सूरत ॾिसण खां पोइ माना चवंदा असीं ठीकु थी आहियूं, पर साईं खे माना तमामु हिकिड़ो सम्झो त वॾो रिलीफ ॾियण वारो या वॾो हिकिड़ो जेको आहे सो इलाज खां वधीक जेको आहे साईं ते एॾो भरोसो हूंदो माना हुननि जो, त भई जेको आहे साईं हाणे असांखे ॾिठो असां ठीकु थी वेंदासीं। ऐं ईअं साईं तक़रीबन जेको आहे न साईं जे मरीज़नि जी बाक़ाइदा हिकिड़ी जेको आहे सो वॾो तइदादु आहे साईं जे मरीज़नि जो पूरे पाकिस्तान में, ऐं उहो सिर्फ़ु जॾहिं कॾहिं कॾहिं ईंदो असांजा वेझा दोस्त मिट माइट उहे बि चवंदा साईं हारून साहब जी अपॉइंटमेंट खपे, पोइ साईं सां तालुक़ु हुजण जे करे माना साईं खे वरी फ़ोन कंदासीं या साईं खे रिक्वेस्ट कंदासीं, तो साईं बि हुन लाइ अपॉइंटमेंट ॾेई छॾींदा आहिनि। माना जेको आहे सो इहा हिकिड़ी तमामु, उहो माण्हू एतबार कोन करे सघंदो बाक़ी साईं हारून साहब मूंखे अपॉइंटमेंट ॾेई छॾी आहे, यानी कि जिते ॿ महीननि जो टाइम लॻंदो उते जेकॾहिं हुनखे तव्हांखे उन वक़्तु ई जेकॾहिं साईं चए ठीकु आहे, साईं चवंदो ठीकु आहे, मूंखे चवंदो लुआनू जब मरीज़ आ जाए न तो मैं जब फारिग हो जाऊं मैं देख लूंगा, बस आप उसको उस टाइम पे बुला लेना। इहा वॾी ॻाल्हि हूंदी, तमामु घणी वॾो रिगार्ड जेका साईं जे अंदरि बिज़नेस वारी कॾहिं कैफ़ियत न हुई, तमामु बिज़नेस या कमाया आहिनि। मूंखे यादि आहे त मुंहिंजी प्रैक्टिस ॿिए हंधि हूंदी त मूं वटि कॾहिं पेशेंट ईंदो, वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे साईं असांजो उस्तादु आहे, सेकंड ओपिनियन लाइ साईं वटि वियो त हारून साहब जा लफ़्ज़ हूंदा, अच्छा ये डॉक्टर अजमल ने देखा है ना, अच्छा सही लिखा है, बस ये मैंने इसमें लिख दिया है, बाकी जाके उसको बता देना। माना अहिड़े तरीक़े सां हुन पेशेंट खे रिफर बैक कंदो, जेको अॼुकल्ह असां ॾिठूं था त इहो तमामु घटि माण्हुनि में असां वटि अची वियो त उहा ठीकु आहे, पर साईं वरी वापसि मोकिलींदो हुयो, इहा साईं जी ग्रेटनेस। असां हुन स्टूडेंट हुयासीं, पर कॾहिं बि हुन पेशेंट खे ईअं न चवंदो आहे अच्छा ठीकु आहे उहो ग़लति आहे, उनखे वरी वापसि मोकिलींदो। इहो हिकिड़ी ग्रेटनेस आहे ऐं जेका तमामु घटि माण्हुनि में। प्रोग्राम कंक्लूजन ते आहे त असां हिन प्लेटफॉर्म तां साईं जी शख़्सियत, साईं जूं जेके ख़िदमतूं आहिनि, साईं हिकिड़ो फ़र्दु न पर हिकिड़ो इदारो आहे, पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ हिकिड़ो उहो इदारो आहे जंहिं यानी कि मेंटल हेल्थ जे लाइ पाकिस्तान में एतिरो कुझु कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में ॿिया सभु साईं खां पोइ ई आया आहिनि। त उनजे करे असीं हिन प्लेटफॉर्म तां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदासीं त साईं खे, साईं जी सिहत खे जेको आहे सो जेको आहे सो कुदरत वारो हुनखे बिल्कुलु ठीकु ठाकु ऐं ईअं ई जेको आहे सो असांजे मथां छपर ऐं छांव करे रखे। जेको पाकिस्तान एसोसिएशन फॉर मेंटल हेल्थ आहे उहा जेका आहे ईअं ई पाकिस्तानी अवाम जी ख़िदमत कंदी रहे, जहिड़े हिसाब सां जहिड़ो साईं जो जेको आहे सो बुनियादु विधो ऐं जेको हुन जो मक़सदु हो उहो ईअं ई हलंदो रहे, इहो सिलसिलो अॻिते हलंदो रहे, हिते बंदि न थिए, इहो अॻिते हलंदो रहे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। ऐं मुंहिंजी तरफ़ां बि दुआ जी गुज़ारिश, जेके जेके हींअर ॾिसी रहिया आहिनि त प्रोफेसर हारून जे लाइ सभई दुआ कनि। ही इज़ माशाल्लाह 97 आई गेस तव्हां मूंखे ॿुधायो, 97 ईयर्स ऐं गुज़िरियल कुझु सालनि ताईं उहो पाण प्रैक्टिस में हुआ, पर हाणे हुननि खे दुआउनि जी ज़रूरत आहे, हुननि काफ़िनि खे सिहतयाब कयो, पर हाणे ज़ाहिर आहे एज फैक्टर बि आहे, डिफरेंट शयूं बि आहिनि,
सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे बिकॉज़ ही उहे माण्हू आहिनि पाकिस्तान जा हीरा आहिनि, हे पाकिस्तान जा हीरो आहिनि ऐं इन्हनि जी वाकई में इन्हनि जो ऑल्टरनेटिव शायदि ॿियो केरु कोन्हे। थैंक यू सो मच तव्हां सभिनी जो असां सां गॾु हुजण जे लाइ, तव्हां सभिनी जो असां सां गॾु हुजण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं प्रोफेसर हारून त हिन एसोसिएशन खे हलायो, पर तव्हां बि पंहिंजे कंधनि ते जॾहिं ज़िम्मेदारी खई आहे ॾाढो बख़ूबी तव्हां निभाए रहिया आहियो ज़िम्मेदारी, ॾाढी बख़ूबी असांजी आम आवाम जी मदद करे रहिया आहियो, न सिर्फ़ु ट्रीटमेंट्स ऐं मेडिसिन जी सूरत में, इनफैक्ट अवेयरनेस जी सूरत में बि तव्हां खोड़ कुझु करे रहिया आहियो। वॾी महिरबानी सां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में हाशिमी जी तरफ़ वञणु चाहींदमि। हाशिमी, रेडी आहे फरमाइश जेका थी हुई? फरमाइश रेडी आहे भैया, फरमाइश अची रही आहे। हे तो मूंखे अली छो हा, ये जो फरमाइश ऐं रेडी जॾहिं ॻाल्हि थी त मूंखे लिखियलु हूंदो फरमाइशी चपाती। फरमाइशी चपाती ख़बर न आहे छो मुंहिंजे ज़हन में अची वियो। खैर जी, थैंक यू सो मच हिकु दफ़ो ॿीहर सां गॾु हुजण जे लाइ। तव्हांखे बि जी वरी महिरबानी, तव्हांजी इंशाल्लाह वरी मुलाक़ात ॿिए एपिसोड में थींदी। तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिमी। सिख ऐं संगत जो यार सगो ओ कॾहिं मां तो छिकिया कॾहिं हू तो छिके, सची मोहब्बत जो आगाॾो चंदर कॾहिं मां तो धिकिया कॾहिं हू तो धिके। होर ठाही रहन पर हुजन हयाती, होर ठाही रहन पर हुजन हयाती, भली प्या बिड़न सुना भली प्या बिड़न पर हो, भली प्या बिड़न सुना भली प्या बिड़न पर हुजन हयाती, होर ठाही रहन पर। ओ मुझा सोहना ओ मुझा ढोलिया ओ मुझा जानी, ओ मुझा सोहना ओ मुझा ढोलिया ओ मुझा जानी। तिन ता छॾियाऊं तूं जिंदगियान घोरे हो, घुरन मास मूंखां ॾिया हो न तोरे हो, तिन ता छॾियाऊं तूं जिंदगियान घोरे हो, घुरन मास मूंखां ॾिया हो न तोरे, कुही पिया कुहन सोहणा कुही पिया कुहन हो, कुही पिया कुहन सोना कुही पिया कुहन पर हुजन हयाती, होर ठाही रहन पर। ओ मुझा सोना ओ मुझा ढोलिया ओ मुझा जानी, ओ मुझा सोना ओ मुझा ढोलिया ओ मुझा जानी। जुदा थी रहन हायूं गॾिजी गुज़ारन, रखन रांद तोड़े कावड़ पिया कन हो, जुदा थी रहन याहू गॾिजी गुज़ारन हो, रखन रांद तोड़े कावड़ पिया कन, अचन न अचन सोहणा अचन न अचन पर हो,
अचन सोना अचन अचन पर हुजन हयाती होर ठाही रहन पर हुजन हयाती होर ठाही रहन पर हुजन हयाती भले प्या बिड़न सोना भली प्या बिड़न पर हो भली प्या बिड़न सोना भली प्या बिड़न पर हुजन हयाती होर ठाही रहन पर ओ मुझा सोना